घुरिजे। मांडी नथी मारवी तुंहिंजो अलाह बि आहे। मांडी नथी मारवी तुंहिंजो अलाह बि आहे। सव वरनि जा ॾुखड़ा तो लहसे मंझि लाहे। सव वरनि जा ॾुखड़ा तो लहसे मंझि लाहे। अहिड़ो ई मालिक आहे जो माग रसायूं ॾई मारवी। सभिनी दर्द वंदड़ दिल वारनि खे लतीफ़ साईं जे मजलिस में भलीकार। असीं हितां वेही तव्हां लाइ दुआऊं था करियूं। ये खुलियूं हवाऊं ये शाहिद आहिनि, ये तारा शाहिद आहिनि। ऐं असां हर वक़्तु जेको आहे सो दुआगू आहियूं इंसान ज़ात जे लाइ। इहे सॼी इंसान ज़ात सुख ऐं सलामती जो साह खणे। इहे माण्हू जेके पंहिंजूं जेके ठाहियल जेके बीमारियूं आहिनि या जेके फितरत जी जेके जबरी जेके ताक़तूं आहिनि उन्हनि सभिनी मां बि जेको आहे सो माण्हुनि खे पार पवणो आहे उन्हनि मंझां। ऐं असांजे अॼु ॾींहं ताईं जो जेको सफ़र जेको ज़िंदगी जो गुज़रियो आहे उहो कीअं गुज़रियो आहे इहो असांजे अॼु जो वॾे खां वॾो मौज़ू आहे। ऐं असांजे माण्हुनि घणे भाङे आसरनि में गुज़ारियो आहे, गेसर ऐं वेसर में गुज़ारियो आहे। ऐं इलाही अहिड़ियूं ॻाल्हियूं माज़ी जूं असांखे अञा ताईं चंबड़ियूं पयूं आहिनि जंहिंमां असीं जान कोन छॾाए सघिया आहियूं। जीअं ख़ासि तौर ते जेको आहे सो इहो चइबो आहे त माण्हू जी तक़दीर आहे माण्हू जी, पोइ उन में माण्हू लो आहे, पोइ जीअं लिखियलु आहे ईअं थिए पियो। हाणे इहा जेका तक़दीर जो जेको ईअं खणी चए ग़लति जेको मफ़हूम आहे उनजे करे माण्हू सम्झी वेही रहिया आहिनि त जेके असीं ॾोह करियूं था इहा बि असांजी तक़दीर, हीअ जेके ग़लतियूं करियूं था इहा बि असांजी तक़दीर। माना जेकॾहिं ईअं आहे जेको कुझु अॻे लिखियो पियो आहे, जेको अॻे जेको लिखिजी वियो आहे जेको उहो ई माण्हू खे करणो आहे, माण्हू खे जेको अदाकारी करणी आहे त पोइ ही हिसाब ही किताब ही आख़िरत ही फ़ैसिला इहे सज़ाऊं ही जज़ाऊं इहे त सभु बेकार थी वेंदियूं। असुल इहा ॻाल्हि सम्झणी आहे त हीउ क़दुरु जेको आहे वैल्यू खे चइबो आहे। असीं अञा उनखे गुण सॾींदा आहियूं, उनखे हिकिड़ा अहिड़ा गुण जेके सदा बहार हुजनि, जेके कल्ह बि सुठा हुआ अॼु बि सुठा हुअणु खपनि सुभाणे बि सुठा हुअणु खपनि। ऐं गुण ऐं क़दुरु रुॻो सुठा न थींदा आहिनि, ॾाढा ख़तरनाक बि थींदा आहिनि, ख़राब बि थींदा आहिनि। तीअं तक़दीर सुठी बि थींदी आहे ख़राब बि थींदी आहे। जेकॾहिं सुठा क़दुरु आहिनि, जेकॾहिं सुठियूं जेके वैल्यूज़ आहिनि जेकॾहिं त लाज़मी आहे त उन्हनि जा जेके नतीजा आहिनि उहे बहितर निकिरंदा। जेकॾहिं क़दुरु ई तव्हांजा ख़राबु आहिनि, जेकॾहिं तव्हांजा कानून ई ख़राबु आहिनि, भई कानून ते हलो कानून ते हलो, भई कानून ते कहिड़े कानून ते हलो, इहो कानून ठाहियो कंहिं है? इहो जजनि ठाहियो आहे, हिननि वकीलनि ठाहियो आहे, हिन वॾेरनि ठाहियो आहे, सरमाएदारनि ठाहियो आहे, मुलनि ठाहियो आहे, कंहिं ठाहियो? हिते जेके वॾियूं जेके आहिनि जेके अदालतूं जेके आहिनि कानून ठाहिण जूं उहे केरु आहिनि? उहे माण्हू त इंसान दुश्मन माण्हू आहिनि। फ़र्ज़ु करियो त कानून सां जेके आहिनि असेंबलियूं जेके आहिनि उहे सूबाई असेंबलियूं, क़ौमी असेंबलियूं, सेनेट ॿिया जेके हिन में केरु वेठा आहिनि? छा इहे जेके माण्हू उते वेठा आहिनि उन्हनि माण्हुनि जो कानून अहिड़ो कानून आहे जेको सभई माण्हू उन ते मुतफ़िक़ हुजनि? या ही जेके माण्हू फ़र्ज़ु करियो भाउ हिकिड़ो ख़ुदा जो कानून आहे, हाणे उहो कंट्रोवर्शियल थी वियो आहे, ख़ुदा जो कानून लभे ई कोन थो। असीं कॾहिं चऊं था त इहो क़ुर जेको आहे उहो इस्लाम जो आइन जो किताबु, आइन जो किताबु आहे त क़ाइदो ऐं कानून मंशूर ऐं हिदायतूं इहे सभु इन में हूंदियूं। पर हिते ई जेको असां सूरताल जेका ॾिसूं पिया, जेका असां ॾिसूं पिया इन में जेके क़ाइदा कानून ठाहिनि था उहे वॾेरा ठाहिनि था। उहो जंहिं वटि माण्हू घणा आहिनि
जंहिं वटि ॾंडो आहे, जंहिं वटि पैसो आहे, उहो इक़्तिदार ते कब्ज़ो करे थो, पोइ उहे कानून ठाहिनि था, उहे कानून ठाहिनि था। असां इहो ॾिसंदा था अचूं त असुल ॻाल्हि इहा आहे त कानून ते हलिजे, पर कहिड़े कानून ते हलिजे। छा उहो अहिड़ो कानून आहे जंहिंजो बुनियाद जेको आहे कंहिं सुठे नज़रिए ते हुजे। अॼुकल्ह सुठे नज़रिए ते उनजो बुनियाद हूंदो ऐं सुठा माण्हू जेकॾहिं उनखे अमल करण वारा हूंदा त जेका उनजो नतीजो हर हाल में सुठो निकिरे। इहो बि जेको ख़ुदा जो कानून आहे। हाणे पाण इहे साईं लाशदी साहिबु इलाही ॾींहंनि खां पोइ अॼु आयो आहे। साईं ख़ान मोहम्मद मेमून जी महिरबानी, मुश्ताक अली भयो ऐं नवाब सदाम हुसैन बुर्दी, तव्हां सभिनी जी महिरबानी जेके लतीफ़ साईं जे कचहरी में आया, जेके न आया आहिनि पंहिंजे कमे कार्य जेके आहिनि उन्हनि खे बि जेको आहे ख़ुदा ख़ुशि रखे ऐं उन्हनि खे हर हाल में जेको आहे महफ़ूज़ रखे ख़ुदा उन्हनि खे। अॼोको ॾींहुं तव्हांजो कीअं गुज़रियो आहे, असां गुमान बि सुठा रखंदड़ आहियूं त ख़ुदा कंदो तव्हांजो अॼोको ॾींहुं बि सुठो गुज़रियो हूंदो। ऐं इहे मुसीबतूं, इहे हालतूं, इहो माण्हू जे वस में कोन्हे। इहो सुभाणे छा थो थिए माण्हू खे का ख़बर न आहे। हिकिड़ो हींअर ते जेके तजुर्बा थिया आहिनि माण्हू खे मुंदुनि जा मौसमुनि जा, उहा त ख़बर आहे त सुभाणे सिज उभरंदो ऐं चंड बि आयो आहे। इहो जेको आहे अॼु पहिरीं ॾींहं जो इहो 14 जो वञी थींदो। पर हिकिड़ा एक्सीडेंट थियनि था ऐं उहे एक्सीडेंट जेके थियनि था उन्हनि जे लाइ माण्हू अंदाज़ा हणे थो ऐं उनजो अञा माण्हू खे पूरो इदराक कोन्हे को। उनजे करे ईअं ॼण त माण्हू ॼण त हिकिड़ो क़ैद में फाथो पियो आहे ऐं उन में असांखे जेका सोसाइटी जेका मिली आहे ऐं अलाही साईं हिमायत अली शाह राशदी तव्हां सभिनी फ़क़ीरनि खे सलाम पियो ॾिए। ऐं असां त अॻे में ई अर्ज़ु कयो त असांजी हाज़िरी तॾहिं क़बूल पवंदी जॾहिं तव्हीं अचो। ऐं अॼु सॼो ॾींहुं जेको आहे सो हिते बनी ते हुआसीं ऐं हवाऊं बि हुयूं ऐं हिते जेको आहे सो गर्मियूं बि हुयूं, पर हिते जेको आहे सो वणकार गाह ऐं उनजे करे जेको आहे सो हिते बि गर्मी लॻी कान थी। ऐं ॿियो वरी पाणी आहे, दरियाहनि जे विच में था रहूं हिते। ऐं पोइ हिते इहा इबादत आहे जीअं लिखणु पढ़ण बि असांजी इबादत में शामिलु आहे। तीअं गुलड़ा आहिनि उन्हनि जी गुॾ करणु, उन्हनि खे संभालणु, उन्हनि खे वेझारणु, पाणी ॾियणु, इहो बि ईअं ई आहे जीअं पंहिंजा बचा संभालबा आहिनि। गुलनि खे बनी खे बि ईअं ई संभालजे जीअं पंहिंजी माउ खे संभालबो आहे। ऐं जेके वण आहिनि इहे पुट आहिनि, इहे धरती जा पुट आहिनि, उन्हनि धरती जे पुटनि खे संभालबो ऐं बचनि खे संभालबो त लाज़मी आहे उहे तव्हांखे मेवा बि ॾींदा, तव्हांखे भाॼियूं बि ॾींदा, अन बि तव्हांखे ॾींदा। ऐं इहा धरती जेको आहे ॿुधंदासीं भाई धरती जेको आहे इहा असांजी माउ आहे। बसि कीअं धरती माउ थींदी, माउ त माउ आहे, उहा ई थींदी आहे। धरती धरती आहे, जेको भड़भांग आहे। हाणे ॾिसूं पिया इहे सभु शयूं जेके आहिनि जेके ज़िंदह रहण वारियूं, जेके माण्हू खे ज़िंदह रखी सघनि थियूं ऐं जीअं माउ आहे माण्हू खे ज़िंदगी ॾिए थी ऐं उन ई जी जेका थञ आहे उहा ई माण्हू जो जेको सोर्स आहे ज़िंदगी जो पहिरियों। पर हीअ धरती त खुटे ई कान थी। उहो धरती आहे तव्हांखे पाणी बि ॾिए थी, तव्हांखे खीर बि ॾिए थी, मखण बि ॾिए थी, मच्छी बि ॾिए थी। ऐं अॼु जेको आहे सो पाण अचो त महारवी खे पढ़ूं। ऐं अॼु असां वटि जेको आहे साकरी साहिब वारो रिसालो असां वटि मौजूदु आहे, गंज कोन्हे को। ऐं उन में कुझु जेको आहे सो बैत क़दुरु वधीक ॾिसण में अचनि था। तक़रीबन जेको आहे गंज वारा बैत बि आहिनि ऐं कुझु नवां बैत बि आहिनि। हाणे उन ते ऐं सम्झां थो त जेकॾहिं को बहस करणु चाहे बहस करे त उनजे लाइ बि तव्हां रिकॉर्डिंग करे सघो था। ऐं बाक़ी इहे त उनजो ॿियो को धणी साईं आहे कोन। उन ज़माने में बि जेके शाइर आहिनि उतां बि उहा शाइरी कान थी मिले। अॼु जेकॾहिं कंहिं इहा शाइरी करे लतीफ़ साईं जे जेको आहे सो पंहिंजो नाले में लिखी आहे, उनजो एॾो वॾो बयान आहे त असीं उनखे बि सलाम था कयूं। ख़ुदा उनखे ख़ुशि रखे। ऐं इहो घणे भाङे जेको आहे सो इहो रहंदो आहे त बाबा ही जेके लतीफ़ जा जेके बैत नवां जेके बैत माण्हू आणीनि था उहे पंहिंजा पाण था ठाहिनि। असीं चवंदा आहियूं कि पंहिंजा पाण था ठाहिनि त माना अहिड़ी सलाहियत आहे असांजे नौजवाननि में या अॼु जे असांजे शाइरनि में जेके ओड़ी शाइरी करे सघनि था, ओड़ी ॿोली लिखी सघनि था जेका लतीफ़ साईं लिखी आहे। पोइ त सलाम आहे उन्हनि माण्हुनि खे। पर लतीफ़ जी ॿोली पंहिंजी आहे, लतीफ़ जो वीहन पंहिंजो आहे। फ़क़ीर साहिबु मारवी जा कुझु बैत पढ़ूं था। ऐं पोइ आहे सॼो लतीफ़ साईं जे अखर अखर में इल्मु आहे।
ऐं अखर अखर में ॼाण आहे असांजे लाइ, पर आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके माण्हू गौर फ़िक्र कंदा ऐं जेके सोचींदा ऐं जिन खे मथे में सूरु आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ। माड़ी मूंझ थिया, हाणे मारवी ॻाल्हाए थी पाण। हाणे उहो मारवी जी जेका माड़ी जी जेका सूरत हाल आहे, उहो जेको क़ैद खानो आहे, जेको हुकुमराननि जो जेको क़ैद खानो आहे, उहा कासिम ॻाल्हि कई जेका लुधनी जेका असां माना जेका असां उहा उनजो जेको इसरार कनि पिया। राति बि आउं सम्झां थो कुझु जेको आहे दोस्तनि, हा जेको लुधनी ऐं जेका उनजी जेका हिकिड़ी ज़ाहिरी माना आहे, ॿी जेका लिकल माना आहे, उनखे लुधनी माना छॾींदा आहिनि उनखे। त असुल ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका शाइरी जेका आहे, उहा शाइरी आहे फ़न। शाइरी जो फ़न इहो आहे त उन में लिकाइबो आहे, उन में असुल ॻाल्हि उनखे लिकाइबो आहे। पोइ उनखे ॾोर में, उनखे ॾिठ में, उनखे ॻुझारत में, उनखे बैत में, ॾोहीड़े में, ग़ज़ल में, पोइ मुख़्तलिफ़ जेके आहिनि से आहिनि, उहे जेके आहिनि घाड़ेटा उनखे चइबो आहे, फॉर्म्स ऑफ पोइट्री। पोइ उन्हनि में जेको आहे उन्हनि खे लिकाइबो आहे। साईंदा पंहिंजो असां रशीद जेको आहे सो वाढेलो, इहे असांजा यार आहिनि पंहिंजे यूनिवर्सिटी में। जॾहिं आउं लतीफ़ चेयर में हूंदो हुउसि, पोइ इहे शागिर्द हितां हुतां पढ़ी सिड़ी पोइ वरी असां वटि ईंदा हुआ। पोइ असांजी पढ़ाई कहिड़ी, असांजी पढ़ाई कचहरियूं। पोइ नौजवान ईंदा हुआ, उन्हनि खां बाल बाल वठंदा हुआसीं, असांखां बि चारि ॻाल्हियूं सिखी वेंदा हुआ। पोइ उन हवाले सां उहे असांजा दोस्त आहिनि असांजा। हीअ फरीद अब्बासी जी महिरबानी ऐं राशिद वाढेरो अॼुकल्ह सब्जी मंडी में उते रहे थो। अञा तव्हां सभु भली करे आया। हाणे अॼु अचो जेको आहे तव्हांजो जेको आहे शाइर जेको आहे अणपढ़ियो ऐं पर तमामु वॾो ऐं तमामु वॾो अज़ीम शाइर आहे। जहिड़ी हुनजी ॿोली अज़ीम आहे, जहिड़ो हुनजो वीहन हुनजो अज़ीम आहे। अदा महिराण ख़ान तूं बि भली करे आहे। द्वारी शरीफ़ मंझां जेको आहे सो महिराण मुंहिंजो भाणे जो, इहो बि असां सां गॾु आहे कचहरी में। मारी थी चए त माड़ी मूंझ थिया, हीअड़ो पखनि हेरियो, लॻा लो लतीफ़ चए पवार रहे पिया, जे हो जे वस वियाम तो अंदरि आटे अबाण। ऐं आउं सम्झां थो त पंहिंजो हीउ ज़वार लियाकत बि अची वियो अथव कचहरी में। हा, ज़वार जी महिरबानी। असां ज़वार खे अॻे बि दरख़्वास्त कई हुई त भाउ तव्हांजी थी सघे थो आख़िरी स्टेशन न हुजे, असांजी आख़िरी स्टेशन आहे। हा, असांजी जेका असां ही जेका पकी जेका विरांड आहे उन ते वेठा आहियूं। असीं चऊं त असां वटि जेका बि तव्हांजी अमानत आहे उहा तव्हांखे ॾींदा वञूं, तव्हांखे इहे शाह जा बैत ॿुधाईंदा वञूं। चई माड़ी चढ़ी मारवी थी भुड़के भिनी रात। हाणे लाज़मी आहे त माड़ी में क़ैद आहे, पोइ कहिड़ो मथे चढ़ियो वञे कंहिंमें हेठि। चई माड़ी चढ़ियो मारवी थी भुड़के भिनी रात, सारियो सारियो वण साणे जा उथे आधी रात। हाणे कीअं हुनखे निंड अचे, हुनखे थर सॼो हुनजे अंदरि में वसियो पियो आहे। उहो थर जा दर्द सभु हुनजे अंदरि में आहिनि, मारू हुनजे अंदरि में आहे। हाणे हुनखे कहिड़ी ख़बर जेको आहे त हीउ मूंसां हीअं बि थींदो ई। असांजी सोसाइटी खे कहिड़ी ख़बर जेको आहे अहिड़ा अबाझा माण्हू बि ईंदा जो पंहिंजो पाण खे जेको आहे क़ैद करे वेही रहंदा। उहा जेका सोसाइटी जेका असांजी जेका पनाहगाह जेका असांखे मिली आहे, असां उनखे बि क़ैद खानो बनाए वेही रहियासीं। चई सारियो वण साणे जा, चई उथे आधी रात, चई विहाणी पिरभात अला उठी हाणी। हाणे सोची त सुबुह जो साझर थिए बि जीअं को ॾींहुं थिए ऐं ईअं ई को जेको आहे ओठी जेको आहे अची वञे अबाणनि खां, त उन खां मारुनि जा हाल वाल वठां, की उते जो थर जो हाल वाल वठां त मींहं उठा कोन बि उठा। चएसि माड़ीअ मींहं न पूं, माना हीअ वॾी आउं सम्झां थो पिट हिनखे चइजे, इहा वॾी आउं सम्झां थो हिकिड़ी ॻाल्हि। चए थो माड़ी जेका हुन में मींहं कोन पवंदो। छो त माड़ी में जेकर मींहं पवंदो बि सही त माड़ी वारनि खे ख़बर त कान पवंदी जेको मींहं पियो आहे। छो त हेठि ते माड़ियूं जेके आहिनि उहे महफ़ूज़ आहिनि तव्हांजूं, ऐं बंगला आहिनि, ऐं उन्हनि में मींहं जी ख़बर कान पवंदी। मींहं जी ख़बर उन्हनि खे पवंदी आहे जेके पखनि में रहनि था। मींहं पवे ऐं जेको आहे सॼो जेको पखा भिॼी वञनि, पखा टिमणु शुरू कनि ऐं नचणु शुरू कनि, माण्हू बि नचणु शुरू कनि, धरती नचणु शुरू करे, वण नचणु शुरू कनि, हवाऊं नचणु शुरू कनि। जॾहिं मींहं थो वसे त पोइ त इनकलाब थो अचे न, सॼी जेका आहे काइनात में इनकलाब थो अचे। चइजे माड़ीअ मींहं न पून सावा गाह न सूमरा। सूमरे साहिब सां ॻाल्हाए थी त सरतियूं ऐं साहेड़ियूं,
सरचूं ऐं साहेड़ियूं चई मर हेकां जूं हून। माना ख़ुदा करे त मुंहिंजूं जेके सरचूं आहिनि, मुंहिंजूं जेके साहेड़ियूं आहिनि, उहे सदाईं पाण में गॾु हुजनि। चई धनारनि, चई धनारनि रीह धून मथे मख न लाया। चई मथे खे धनारनि खां सवाइ चई न को तुंहिंजा हीउ जेको आहे सो मथो धोइबो, न को जेको आहे सो हीउ मेट आहे जेको आहे सो इहो कढिबो, न को तुंहिंजो को तेल लाइबो तुंहिंजो। चई माड़ी मूंझ मरी वञा। माड़ी चए त माड़ीअ मूंझ मरी वञा, तूं उमिरि लाहे असुल। चई कान ॿुधीसूं कॾहिं मथे झांगियुनि झल। चई कॾहिं असां कोन ॿुधोसीं झांगी जेके आहिनि इहे बि झलबा ऐं झांगियुनि खे मिसकीन माण्हुनि खे जेको आहे उन्हनि खे जेल में विझिबो। उन में अञा मारवी वीचारी खे ख़बर कान हुई, या त इहो 1000 साल खां अॻे को ॾाढो को सुठो माहौल हो, पर लॻे ईअं थो त सूमरनि जे वक़्त में बि इहे जेके जंगियूं लॻियूं ऐं उन वक़्तु थी सघे थो घटि हुजे, पर उन वक़्तु बि इहे ई रुॻो जहिड़ा हुआ, रुॻो जंगियूं हुयूं इहे सभु शयूं। चई कान ॿुधीसूं कॾहिं। माना इहो हिकिड़ो कल्चर ॿुधाए पियो न, असांजो जेको कल्चर आहे उहो अहिड़ो आहे त उन में जेको आहे सो मायूं जेके आहिनि उहे जेको आहे सो क़ैद कोन कबियूं आहिनि, ऐं उते मर्द बि क़ैद कोन कबा आहिनि। उते त आज़ादी हूंदी आहे, सुख हूंदी आहे, सलामती हूंदी आहे। चई माड़ी मूंझ मरी वञा, चई तूं उमिरि लाइ असुल। चई कान ॿुधी तूं कॾहिं मथे झांगियुनि झल। चई सील भञण जी सूमरा हाकिल हाकिम लाइ हकल। चई सील भञण जी सूमरा हाकिम लाइ हकल। चई मूंखे ॾे मोकल साणे जी सैल। अदा त ॿी स्टेशन शुरू थी वई छा? चई ॿिन्ही पारे ॾुख। मारी चए त ॿिन्ही पारे ॾुख मियां मारवड़नि। चई हिते उमिरि जो ओख, चई हुते मारू ॾींदमि मेहणा। चई हिकिड़ो मूंखे इहो ॾुख आहे, हिकिड़ी तकलीफ़ इहा थी त आउं खूह तां खजी आयुसि ऐं केजाणी थी वियसि। हाणे इहो सिंबल जेको आहे उहो तुंहिंजी लुधनी माना जेका आहे उहा हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे। तव्हीं जेकॾहिं क़ैद में आहियो त तव्हीं जेको आहे सो लतीफ़ जा बैत इहे पंहिंजो पाण ते रखी बैठियो। जेकॾहिं तव्हांजी सिंध जेकॾहिं क़ैद में आहे, कानूनी थी वई आहे, त इनखे मारवी सम्झी तव्हां इनखे भेटियो। पर जेकॾहिं तव्हां हिन समाज खे, हिन सोसाइटी खे सम्झो था त इहा बि मारवी वांगी क़ैद आहे। ऐं इन्हनि ते बि जेके आमिर ऐं जेके उमर ऐं आमिर बादशाह जेके आहिनि उन्हनि जो जेकॾहिं उन्हनि ते जेको को कड़ो आहे ऐं उन जेकॾहिं तव्हांजी सोसाइटी खे जेको क़ैद में विधो आहे त उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। हाणे इहो लुधनी माना जेको आहे उहो तव्हांजो मसइलो आहे। माना उनजी जेका तमसील जेका उनजी आहे, असीं त ॻाल्हि सम्झूं पिया त हीउ सिधो सो जेको आहे सो मारवी जेकॾहिं फर्ज़ु करियो का जेकॾहिं क़ैद थी वञे त उनखे रुॻो इहो ॾुख न आहे त हुनखे तकलीफ़ थिए, हुनखे इहो ॾुख बि आहे त हू जेके मुंहिंजा मारू आहिनि, उहे जेके मुंहिंजा जेके माइट आहिनि उहे छा चवंदा त तूं खजी छो वहीं। माना उहे ईअं छो चवंदा तूं मारिजी छो वहीं, तूं क़ैद छो। हाणे मुंहिंजे कहिड़ो वसो। माना हीउ बादशाह जेको आहे सो हीउ जेको आहे सो आयो आहे, जेको उठ काहे आयो आहे, जेको आहे सो मूंखे जेको आहे सो उठ ते खणी वियो आहे। उन में उहो माण्हू जो कहिड़ो ॾोह आहे। मारवी चए थी उन मुंहिंजो उन में कहिड़ो ॾोह आहे। उन में चई ॿिन्ही पारे ॾुख, पर मारवी इहो आहे कल्चर, इहा आहे ज़िमेदारी। उन में इहो आहे त तोखे पंहिंजो पाण खे महफ़ूज़ करिणो हो, तोखे सुजाॻे पाणी भरणु वञिणो हो, मायुनि सां गॾु पाणी भरणु वञिणो हो। हीअ राति जो आधी राति मायूं पाणी भरणु वेंदियूं हुयूं ऐं तूं त सुबुह जो पाणी भरणु वञ जॾहिं सिजु चढ़ी आयो। त माना पंहिंजी जेका करण आहे उहा बि यादि ॾियारे। अलाह अमीर बख़्श बि अची वियो हलियो ऐं उहो बि जेको आहे सॼी संगत खे सलाम थो ॾिए। चई हुते उमिरि, चई हिते उमिरि जो औख, चई हिते औख औख सौख माना ॾुखियो, माना औखो ऐं सौखो। चई हिते उमिरि जेका आहे उहो जेको आहे भॼण लाइ बीठो आहे, ज़ुल्म लाइ बीठो आहे, मूंसां जेको आहे जबरी तौर ते जेको आहे रिश्तेदारी थो कढे। चई हुते मारू ॾींदमि मेहणा। चई हुते मारू मूंखे मेहणा पिया उमाणीनि ऐं चए थी त लिखियो मंझि निरार। हाणे हिते जेको आहे वरी सोचे थी शायदि मुंहिंजी क़िस्मत अहिड़ी हुई ऐं उन में इहो थियो त को माहौल अहिड़ो ठही आयो, कुझु असां खां ग़लतियूं थियूं, कुझु हिते जा हाकिम जेके ज़ालिम आहिनि ऐं ॿियो वरी असांजा कुझु माण्हू कमज़ोर आहिनि, कुझु असां जूं हालतूं अहिड़ियूं आहिनि। माना इहा जेका क़िस्मत जेका ठहे थी ईअं पाणे नथी ठहे।
मन क़िस्मत तॾहिं ठहे थी जॾहिं असीं भुल ॾियूं था। माण्हू हरू भुल कोन मरंदो, जेकॾहिं तव्हीं वञी के खॾे में किरंदा, खूह में किरंदा, पोइ उन खां पोइ अलाह ते मयार कान्हे का त असांखे अलाह कोन बचायो। हाणे हिकिड़ी बस अचे पई, असीं जेको आहे डोड़ी डोड़ी अलाह अलाह करे वञी बस में लॻंदासीं त उन में लाज़मी आहे त असीं मरी वेंदासीं उन में। छो त मौत ऐं हयात जा क़ाइदा ऐं कानून ठहियल आहिनि, ऐं मौत खे बि दलील खपे थो, ऐं हयाती खे बि जेको आहे उनखे बि दलील खपे थो। जेकॾहिं असां एहतियात कयोसीं, असां जेकॾहिं क़ाइदा ऐं कानून ठाहिया, ऐं जेकॾहिं असां उसूल ते ज़िंदगी, असीं हींअर उसूल ते ज़िंदगी गुज़ारियूं कोन था। हीअ असांजी जेका हींअर जेका ज़िंदगी जेका गुज़रे पई, इहा मसलतनि में गुज़रे। असांजी जेका हींअर जेका ज़िंदगी आहे उहा मुनाफ़क़तनि में ॿधल आहे, उहो तव्हांजे मफ़ाहमतनि में ॿधल आहे। जेसिताईं असीं इन मफ़ाहमतनि में जान नथा छॾायूं, तेसिताईं असांजी ज़िंदगी आज़ादु न थींदी असांजी। ऐं पंहिंजो फ़क़ीर साहिबु बहितर त लिखियो मुंहिंजो निराड़, कलम क्यारी न वहे। माना निराड़ जी माना आहे साम्हूं, माना तव्हांखे साम्हूं वञिणो। ऐं ॿियो चए थो कलम क्यारी न वहे, क्यारी आहे पासे ते, माना पासे ते जेको आहे उन पासे माना पोयां थी वई हली। माना उनजो मतिलबु इहो आहे त तव्हीं कानून ते हलो कोन था। माना कानून जेको लिखियलु आहे उहो हिकिड़ो लिखियलु आहे, ऐं तव्हीं वरी अमल छा था करियो, अमल असीं बि उबतड़ था करियो। ऐं लाज़मी आहे तव्हां पोखिया आहिनि छा, जव। हाणे जव पोखिया आहिनि, हाणे तव्हीं वरी आसिरो वेठा करियो, माण्हुनि खे वेठा ॿुधायो असां बाबा हिते कणिक पोखी आहे, कणिक लहंदी पोइ असीं तव्हांखे ॾींदासीं। हाणे इहो दोखो आहे, तव्हांखे ख़बर आहे, पर कुदरत ऐं फितरत ऐं जेके क़ाइदा आहिनि, जेके कानून आहिनि, उहे अटल ऐं अणटल आहिनि, उहे तव्हांजे कूड़ सां ॿधियल न आहिनि, ऐं जेको तव्हांजे असांजे अटकुलनि सां ॿधियल आहिनि। तव्हां जेको आहे माण्हू खे झांसो ॾिनो आहे, या माण्हू तव्हांखे त धोखो ॾिनो आहे त बाबा असां जेको आहे पोखी आहे, कणिक पोखी आहे। पर जॾहिं खरे में ईंदो, जॾहिं उहो अनु ईंदो त खरे में चवंदा आहिनि खरे में ख़बर पवंदी, ऐं खरे में ख़बर पवंदी त बाबा हे जव आहिनि, तव्हां असां सां ठगी कई असां सां। जेके लतीफ़ साईं चवंदो लिखियो मुंहिंजो निराड़, कलम क्यारी न वहे। जेकॾहिं निराड़ में लिखियलु आहे त उहो क्यारी में न वहंदो। चई कंहिंखे सुध न सूमरा आहे धणीअ जे दरबार। चई धणीअ जे दरबार में छा थो थिए, छा थो वहे वापरे, चई उहा त उनखे ख़बर आहे। हिक जा बाने, हिक जा बंदे मन में ॿी जा करे अलाह। चई माण्हू जेको आहे उहो माण्हू जो जेको अकुल आहे उहो महदूद आहे। थी सघे थो माण्हू कोशिशि करे, माण्हू उन अलाह जे जेको आहे उन वही खे पहुचे, अलाह जे उन अकुल खे पहुचे उनखे। चई पारींदे पवार जो लिखियो अंग लोह में। चई पारींदे पवार जो लिखियो अंग लोह में। हाणे इहो जेको लोह में जेको अंग लिखियलु आहे, माना हाणे ॻाल्हि सिधी थी वई हली त तक़दीर उनखे चइबो आहे जेका लिखियलु आहे। माना लिखियलु छा हूंदो आहे, कानून लिखियलु हूंदो आहे, उसूल लिखियलु हूंदो आहे त जेकॾहिं तव्हां हीअं कंदा त हीअं थींदो, हीअं कंदा त हीअं न थींदो। माना इहो आहे क़ाइदो, इहा आहे तक़दीर। हाणे असल में त उहो थींदो ऐं कंदो उहो माण्हू खे करिणो आहे। हाणे उहो तक़दीर खे, ख़ुदा खे इहो ई करिणो हो जो हू तव्हांजे लाइ एतिरी आसानी पैदा करे वई तव्हांजे लाइ, जीअं तव्हांखे इहा ख़बर पइजी वई हली त सुठो छा आहे, ख़राबु छा आहे, सिधो छा आहे, उल्टो छा आहे, इहे शयूं। माना इहे माना हिकिड़ा अहिड़ा क़दुर जिन क़दुरनि जे बुनियादनि ते तव्हां हिकिड़ो सिस्टम ठाहियो आहे, तव्हां हिकिड़ी तक़दीर ठाही आहे, तव्हां हिकिड़ो निज़ाम ठाहियो आहे। हाणे उहे जेकॾहिं क़दुर आहिनि तव्हांजा जेकॾहिं बहितरीन, उहे क़दुर तव्हांजा जेकॾहिं सेहतमंद आहिनि त पोइ लाज़मी आहे त उन्हनि जो नतीजो बहितरु निकिरंदो। पर जेकॾहिं तव्हांजो ॿिज ई सही न आहे, ॿिज क़दुर माना ॿिज, तव्हांजो जेकॾहिं ॿिज सही न आहे त पोइ ज़मीन केॾी बि सुठी छो न हुजे, हारी केॾा सुठा छो न हुजो, पाणी बि उनखे केॾो बि सुठो छो न ॾियो, तव्हांजो कुझु बि न थींदो तव्हांजो। छो त तव्हांखे बनी करण जे लाइ, तव्हांखे ज़िंदगी गुज़ारण जे लाइ, तव्हांखे नतीजा कढण जे लाइ तव्हां सम्झो था त रुॻो ॿिज जो सुठो हुअणु ज़रूरी न, बनी बि सुठी हुअणु ज़रूरी। जेकॾहिं पाणी बि हुजे तव्हां वटि, तव्हां वटि ॿिज बि सुठो हुजे, पर जेकॾहिं बनी सुठी न हूंदी तव्हां छा कंदा, तव्हां कलर में जेको आहे छत ते वेही रहंदा। माना तव्हांखे मुकमिल ॼाण ज़रूरी आहे। जेकॾहिं तव्हां बनी था करियो त तव्हांखे मुंदुनि जी ख़बर हुअणु खपे, तव्हांखे मौसमुनि जी ख़बर हुअणु खपे त कहिड़ी मुंद में कहिड़ो फ़सुलु थिए थो।
पर जेकॾहिं तव्हां ऊन्हारे में जेको आहे तव्हां कणिक पोखे बीह रहो, सियारे में सारियूं पोखे बीह रहो त छा थींदो? कुझु कोन थींदो, अन्न कोन थींदो, घटि में घटि गाह मुमकिन न थिए पर अन्न कोन थींदो। हा वग़ैरह अचो जेको आहे पाण वरी बि जेको आहे पढ़ूं। हाणे हिते ही कुझु बैत अहिड़ा अचनि पिया जंहिंमें उमिरि इहो सम्झी वेही रहियो आहे त हीअ माई मञंदी कान, मुंहिंजी थींदी कान। पोइ उनखे कोशिशि उनखे चवे थो त हाणे इहे जेके अजाई जेके रड़ियूं जेके आहिनि इहे घोड़ा घोड़ा इहा न कर, हाणे जेको आहे इहो ऐं बि जेको आहे तोखे आज़ादु थो करां, हिकिड़े तूं हली वेंदी या मूं वटि रही त तूं आराम सां रही गुज़ार। चई मकी रो मां रड़की, चई मकी रो मां रड़की, मकी हंजूं हार, चई जहिड़ा अचनि ॾींहड़ा तहिड़ा वेठी घार। चई इहो केरु थो चए? इहो उनखे उमर बादशाह थो चवे, उनखे मारवी खे थो चवे त जहिड़ा अचनि ॾींहड़ा तहिड़ा वेठी घार। ऐं वरी हिकिड़ो क़ुर जो हवालो उनखे ॾिए थो, चए इन म उसरी युसरा, चई इहा सिट सवार, माना ॾुखनि पुठियां सुखड़ा। क़ुर जी आयत आहे जंहिंमें जेको आहे ख़ुदा फरमाए थो त माना इहे ॾुखनि जे पुठियां सुख ज़रूरु ईंदा। माना क़ैद आहे त क़ैद जे पुठियां आज़ादी ज़रूरु अचणी आहे। माना हिते जेको आहे उहो तॾहिं आज़ादी जो इहो आसिरो थियो आहे जॾहिं मारवी विढ़ी आहे। असां त अञा तसवर ई कोन था करियूं त असांखे बि को विढ़णो आहे, असां बि को क़ैद आहियूं, असांखे त क़ैद जो अहसासु बि कोन्हे। पोइ क़ैद जो अहसासु तॾहिं थिए जॾहिं जेको आहे माण्हू जे डंडा ॿेड़ियूं माण्हू खे लॻी वञनि, जॾहिं माण्हू खे ज़ंजीरूं माण्हू खे लॻी वञनि, ऐं उन खां पोइ उनखे क़ैद चइबो आहे। असुलु क़ैद आहे माण्हू जी मर्ज़ी माण्हू खां खसिजी वञे, माण्हू जो अख़्तियार माण्हू खां खसिजी वञे, माण्हू जी खिल माण्हू खां खसिजी वञे, माण्हू जो पंहिंजी मर्ज़ी सां रोइण माण्हू खां खसिजी वञे, माण्हू खां रिश्ता खसिजी वञनि, माण्हू खां प्यारु खसिजी वञे हलियो। पोइ असुलु इहा आहे ग़ुलामी आहे। त जेकॾहिं तव्हीं सम्झो था त ग़ुलामी, हींअर माण्हू सभु पिया आहिनि, माण्हू घरनि में पिया आहिनि, खायो पियो वञो सुता पिया आहिनि। हिकिड़ो चवंदा भाई सरकार बि जेको आहे नथी निकिरणु ॾे, ॿियो भला सुम्हण में कहिड़ी तकलीफ़ आहे। हाणे त इलाही दोस्त चवनि था त हाणे असांजे जेको आहे सुम्ही सुम्ही घरनि में असांजा गोॾा चुड़ी पिया। असां चइबो आहे असीं त भॼी आयासीं झंग में। हाणे हीअ कारी राति कोन्हे, कारी राति तव्हांखे लॻंदी हूंदी। हिते मथे जेको आहे तारा जेके आहिनि से बाक़ाइदे जेको आहे ईदूं करे बीठा आहिनि, ऐं वॾो जेको आहे जेको आहे मेलो मथो पियो आहे। ऐं असां बि हिते ॾिसो नी, असांजो फ़क़ीरनि जो जेको हुजरो जेको आहे ॾिसो अॼु बि इहो चमके थो, ॾिसो कीअं हीअ असां बि जेको आहे सोलार वोलार हयो आहे। हीअ अलाह साईं जा ई कंदील अॼु ॾिसण में ई कोन था अचनि। ऐं ॾिसो नी फ़क़ीर साहिब ही असांजो केतिरियूं असांजूं लाइटूं आहिनि, एतिरियूं तव्हां वटि बि लाइटूं कोन हूंदियूं। ही लाइटूं फ़क़ीर साहिब केतिरियूं असां आहे। फ़क़ीर साहिब बि जेको आहे हाणे संभरे पियो। ऐं हेॾियूं असां वटि जेको आहे लाइटूं आहिनि, हिते आहे कोन, हिते कोरोना वोरोना आहे कोन। हिते सुबुह जो साझर असीं जेको आहे दरिया में वेंझूं था, लुड़ पाणी में, सफ़ा जहिड़ो मेट जहिड़ो पाणी आहे। ऐं उन खां पोइ वरी जेको आहे थोरो घणो उन खां अॻु में जेको आहे इबादत बि करियूं था। ऐं ॿियो कोन हूंदो, अॻे हूंदो त उते डोड़ंदा हुआसीं, शहर में वॉक कंदा हुआसीं। हिते सोचो तूं थलो डोड़ण मां कहिड़ो फ़ाइदो, हिते त मां पघर कढणो आहे त हिते ॾाटो बि पियो आहे, हिते जेको आहे खुरपी बि पई आहे, खैड़ो बि पियो आहे, कोॾर बि पई आहे, सभु शयूं पयूं आहिनि। पोइ कमु कढिबो आहे। हिते मां चवंदुसि कमु आहे कोन। हिते असांजा हारी, असांजा मज़दूर या आम माण्हू हिते ॾिसंदो, उनखे जेकॾहिं जीअं हलाइबो त हलंदो पियो, पर असल में कमु खुटण जी शइ ई कान्हे का। कमु कढिबो आहे, हिकिड़ो कमु थी वियो आहे जो हाणे जेको आहे ॿियो कमु करिणो आहे, वरी ॿनीअ टुकड़ो ॿियो ठाहिणो आहे, सफ़ाई करणी आहे। माना कमु 24 कलाक कमु जेको आहे हूंदो आहे माण्हू खे। ऐं कमु ॻोल्हिबा आहिनि, प्लानिंग कबी आहे। अॼु ही कमु कयोसीं, माना बाक़ाइदे कमु कयो आहे त कहिड़ो कमु कयो आहे, नतीजो किथे आहे ॿुधायो त माना छा कयो आहे तव्हां। अॼु माना का तव्हां गुॾ कई आहे, तव्हां अॼु कंहिं वण खे वेंचारियो आहे तव्हां, या तव्हां का सफ़ाई कई आहे, तव्हां कयो छा आहे। माना असां पिया करियूं, असीं कमु पिया करियूं। माना कम जी प्लानिंग कबी आहे, ज़िंदगी जी प्लानिंग कबी आहे। असां माण्हू ज़िंदगी जी प्लानिंग न कई आहे, छो त असां माण्हू न को प्लानिंग सां अचूं था, न को प्लानिंग सां वञूं था। माना न को प्लानिंग सां ॼमूं ई था, इतफ़ाक़ी ॼमूं था, इतफ़ाक़ी मरी था वञूं। ऐं थी सघे थो इहा ॻाल्हि थोरी ॾुखी हुजे, पर असुलु ॻाल्हि इहा ई आहे, हक़ीक़त इहा ई आहे त असां माण्हुनि पंहिंजो असां अञा पोता मेली न कयो आहे त असांजी हेॾी सारी ज़िंदगी कीअं गुज़री वई हली।
ऐं अॼु बि असां जेकॾहिं 24 कलाकनि जो असीं जेकॾहिं हिसाबु करे विझूं, 24 कलाकनि जो जेकॾहिं असीं टाइम टेबल ठाहे विझूं, ऐं आउं सम्झां थो असांजी जेका ज़िंदगी आहे उहो उन जा नवां रुख तव्हांखे ॾिसण में अची वेंदा हलिया। 24 कलाकनि में तव्हांखे छा करिणो आहे, 24 कलाकनि में तव्हांखे केॾी महिल उथिणो आहे, केॾी महिल तव्हांखे सुम्हणो आहे, उन विच में तव्हांखे छा छा करिणो आहे, इहो तव्हांखे टाइम टेबल। इत्तेफ़ाक़ ॿी शइ आहे, एमरजेंसी ॿी शइ आहे, उनजो बि टाइम टेबल आहे, उहा 24 कलाक, उहा केॾी महिल बि अची सघे थी। पर असांखे पंहिंजे तरफ़ां घटि में घटि जेको आहे, छो त हींअर बि जेके माण्हू प्लानिंग सां ज़िंदगी गुज़ारीनि था उन्हनि जी ज़िंदगी ख़ुशबूदार बि आहे, ख़ुशगवार बि आहे उन्हनि जी ज़िंदगी, ऐं उन्हनि खे हरू भरू मथे में सूर कोन पवंदो। बाक़ी हाणे बीमार सोसाइटी आहे, इन बीमार सोसाइटी में रहूं था, इन में असीं चऊं त असां जेको आहे बीमार न थियूं, असांखे तकलीफ़ न थिए, इहो मुमकिन कोन्हे को, छो त सॼी सोसाइटी बीमार थी चुकी आहे। ऐं हीअ जेका जिन्सी मरीज़ जेका सोसाइटी आहे, जेके वहशी जंहिंमें माण्हू थी विया आहिनि, उन में तव्हांखे ज़बरदस्ती जेको आहे पंहिंजो पाण खे ठीकु करिणो पवंदो तव्हांखे। अदा अॼु असांखे आउं सम्झां थो शरबत रोज़ चांहि कोन पीआरींदो आहे न, हा न, हा पोइ ठीकु आहे, पोइ माना पोइ माई फोनूं पई करे त पोइ हलिया वञो न, उहा त घटि में चांहि त पीआरींदी हुई। अॼु बि जेको आहे अदा मालिकाणी वछ जे लाइ तयारु थी आहे, हा चए थी इहो वछ वठूं, ऐं पोइ पोइ चवां वणो ॾियूं था। हिते वछ अॻे असां जेको आहे ढगी 200 रुपए में उस्मान वरिती हुई, ऐं हाणे उहो पुछ में बिलावल खां, बिलाल चयो भई हीअ वछ जेका नंढड़ी तोॾड़ी, ऐं इहा बि चयो त 20-25 हज़ार, 20-25 हज़ार में ग़रीब माण्हू जी माड़ी ठही वञे हली। पर त ख़ैर भले वछ त वठणी आहे, मेंहिं जो खीर त पीअणो आहे ज़रूरु। पोइ वछ वठण जे लाइ राज़ी थी विया मालिक, त पोइ वरी चंदा ॿनी जो असांखे एकड़ खनि वठी ॾियनि, ऐं ॿनी जो एकड़ खनि वठी ॾिनो त पोइ वरी इन खां वधीक ॿियो असांखे छा खपे। पर असांखे आहे न अलबसी त वञी वठी ॾिनी आहे, असीं वेठा आहियूं। उहो कासिम मीर जद पुछो ॿनी कंहिंजी आहे, मुंहिंजो ॿनी मुंहिंजी आहे। त मुंहिंजो कंहिंजी जो छा मतिलबु आहे, हीअ सॼी धरती मुंहिंजी कोन्हे। जॾहिं सॼी धरती मुंहिंजी आहे त उन ते भला जेके 4 एकड़ उहे ॿिए कंहिंजा थींदा। अलबस्ती जी आहे माना मुंहिंजी आहे, मुंहिंजी आहे माना अलबस्ती जी आहे। पोइ मूंखे चई थो मूंखे उहो टालस्टाय यादि थो ॾियारे सॼो, टालस्टाय बि मुंहिंजो इहो सॼो पाड़ो पंहिंजो साॻियो आहे न माण्हुनि जो। बाबा हीअ सॼी धरती जॾहिं बचंदी त उन में असीं बि बचंदासीं, सॼी धरती पंहिंजी। जिते वञो उते गुल पोखियो, जिते वञो उते वण पोखियो, असां त अंब हिते मां जेको खाऊं था उहो वरी पोखियूं था। हिते तव्हीं जॾहिं ईंदासीं हिते रुॻो अंब ई अंब हूंदा, हिते तव्हांखे ॼमूं खाराईंदासीं, चकू खाराईंदासीं, फ़क़ीर हिकिड़ी वॾो हणणी आहे, ड्राख जी बि हणणी आहे ऐं अंगूरनि जी बि हणणी आहे। अञा तूं पाण खे कोन मिलियो, पंहिंजो बसर जो ॿिज बि कोन मिलियो, ऐं ॿियो पाण खे थूम बि कोन मिली, पालक बि कोन मिली। हा इहे पोइ सुभाणे आउं सम्झां थो त पोइ मीरपुर हलूं, उतां को वठी अचूं उतां। ऐं 2 टे आउं बैत पढ़ां थो 12वीं जा, उन खां पोइ तव्हां महिरबानी करे को तयारी करे वठो, को असांखे ज़बरदस्त भलो कलाम ॿुधायो की तारा बि हेठि लही अचनि ऐं हवाऊं बि जेके आहिनि शुरू थी वञनि, की मींहुं बि को वसी पवे। अॼु हवाऊं आयूं, थोरी शाम जो घुट कयईं त लॻे थो जेको आहे मींहुं वसाईंदो। जे ॾुखियल हाणे तर्जुमो कीअं लतीफ़ साईं, केॾो वॾो आलिम आहे। माना इहे पढ़ीसीं, इन महिल उसर युसरा, इहा सिट सवार, माना इहा जेका क़ुर जी सिट आहे, इहा जेका सवार। हाणे इन जी माना कहिड़ी आहे, हाणे लाज़मी इन जे लाइ असांखे क़ुर खणणो पए, क़ुर त पाण खणंदासीं कोन। उनखे लतीफ़ इहा ॻाल्हि सम्झी वियो हलियो, मथां ही क़ुर न खणनि त हीअ बैतनि खे सम्झ में कोन ईंदो। पोइ ॿी सिट में वरी माना बि लिखी वियो हलियो, कीअं माना लिखी, ॾुखनि पुठियां सुखड़, इहे केॾी ख़ूबसूरती सां माना लिखी वियो हलियो। इन महिल उसर युसरा, माण्हू जी माना केॾी ख़ूबसूरत लिखे थो त ॾुखनि पुठियां सुखड़ा, सरा थियनि संगार, चई लथा लोह लतीफ़ चए, चई लथा लोह लतीफ़ चए, परूड़ जे पवार चई तोता बंदि बिदा थियो। हाणे कंहिंजे बंदि में आहे, ही बादशाहनि जे बंदि में आहे। हाणे लतीफ़ जेको आहे उहा सॼी रूदात ॿुधाए पियो त उनखे बादशाह चयो त हाणे जेको आहे, हाणे रो न, हाणे रड़ियूं न कर। चई लथा लोह लतीफ़ चए, परूड़ जे पवार, पवार माना मारवी खे थो चवे। चई इहा ॻाल्हि तूं सम्झ, तोता बंदि बिदा थियो, बिदा माना हाणे ख़तमु थियो बसि। चई तोता बंदि बिदा थियो, ॿेड़ियूं नई ॿार,
चई पहुचंदी पवार सिगी संघारनि खे। चई इहे जेके ॿेड़ियूं जेके आहिनि इहे जेके ज़ंजीरूं आहिनि इहे खणी वञी इहे वञी बाहि में वञी विझिजी ॿार वञी इहे चई इहे बि हाणे तोता सभु ख़तमु थी वियो आहिनि। चई मकी रो मां रड़की, चई मकी रो मां रड़की मकी कर दाहूं, चई सुते लोक लती ॿई खणिज ॿाहूं। माना हाणे जॾहिं आज़ादी जी जॾहिं बिशारत मिली वई हली त उन खां चई त हाणे शुक्रानो कर। चई हाणे चई सुते लोक लतीफ़ चए माना माण्हुनि खे बि ॾेखारिणो बि कोन्हे को त सुते लोक लतीफ़ चए ॿई खणिज ॿाहूं, चई लधई जित लाऊं चई सो ॾींहुं पसंदीअ मारवी, चई लधई जित लाऊं सो ॾेह पसंदीअ मारवी। माना ॻाल्हि पकी थी वई हली त बादशाह हाणे राज़ी थी वियो हलियो आहे। असीं बि इहा ई ॻाल्हि था कयूं त असांजे हिन बादशाहनि खे को हया पए, हिननि खे को कहल पए, हिननि खे का माण्हुनि ते का कहल पवे, का धरती ते का कहल पवे। असांजे सागर समय जो बि वॾो हिकिड़ो पटको ॿधो वेठो आहे तरियनि वारो, ऐं फैसल जाम उहो बि तव्हांखे सलाम थो करे। हे नूर मोहम्मद ख़ासि केली ॾिसो नी केॾा केॾा महबूब तव्हांजे लतीफ़ साईं जे मजलिस में अची विया आहिनि। अदा तव्हां सभिनी जी महिरबानी। ऐं अचो त जेको पाण पढ़ूं मारवी खे। मारवी चए थी पिरे फुटंदे फाल विधमि बेड़ी चंद, पिरे फुटंदे फाल। हाणे हीअ जेको आहे अॻे फालूं विझंदा हुआ माण्हू, अखा विझंदा हुआ, जेको आहे समुंड ते वेंदा हुआ, दरियाहनि ते वेंदा हुआ। चई पिरे फुटंदे फाल विधमि बेड़ी चंद लाइ, चई कहिड़ी फाल आई नतीजो छा निकितो, चई ला तक न तू मिन रहमत, चई ला तक न तू मिन रहमतुल्ला ॾिनमि सुध सद सतार। ऐं इहो आउं सम्झां थो सुध बि सही थो थिए, सॾ बि सही थो थिए। चई ला तक न तू मिन रहमतुल्ला, चई अलाह जे रहमत मज़ा चई मायूस न थींदी। माना इहो असीं इतफ़ाक़ात में असीं चऊं था ॼण इहा असांजी आख़िरी हिकिड़ी उमेदु हूंदी आहे त जॾहिं सभु रस्ता बंदि थी वेंदा आहिनि, जॾहिं सभु वाहूं असांजूं जॾहिं बंदि थी वेंदियूं आहिनि, उन खां पोइ माण्हू आख़िरी हूंदो आहे अलाह चङी करेसि। हीअ राजा जेको आहे इहो बि अॼु असांजी कचहरी में वेठो आहे ख़ुदेदाद मंझां, ऐं जाखिरो सुलेमान। अदा तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। इहे अमर लिगारी अदा तव्हां भली करे आया। चई पिरे फुटंदे फार विधमि वेड़ी चंद लाइ, चई ला तक न तू मिन रहमतुल्ला ॾिनमि सुध सतार, चई इन आयत जे आधार मूंखे मारुनि मेड़ी। माना अञा बि वीचारी खे पक कोन्हे का, हुनखे बादशाह चवे पियो हुनखे त बाबा तोता पोइ बि चवे थी त मूंखे महिरबानी करे मूंखे जेको आहे इहा जेका आहे इन आयत जे आधार, माना इहा जेका अलाह जो जेको इहो हुकुम जेको आहे फ़ैसिलो जेको आहे इन आधार जेको आहे मूं आस कान लाधी आहे, मूं उमेद कान लाथी आहे मारुनि मां, की अञा बि फारूं थी विझे। चई पिरे फुटंदे फाल विधमि बेड़ी चंद, चई पिरे फुटंदे फाल विधमि बेड़ी चंद, चई उठा मींहं मदीर में मारुनि काया माल। चई माना हुन फाल मझां वरी पोइ ईअं माण्हू खे जेको आहे सो ईअं ओटार ईंदो हो या ईअं ख़्यालु ईंदो हो त बाबा हाणे जेको माण्हू अखियूं बंदि करे उन खां पोइ जेको आहे सो वरी सोचे पोइ उन खां पोइ नतीजो कढंदो। पोइ नतीजो कहिड़ो कढे त उठा मींहं मलीर में, चई उठा मींहं मलीर में मारुनि काया माल, चई हैफ़ मुंहिंजे हाल। माना वरी बि जेको आहे सो न को बादशाह खे थी मयार ॾे, न को उन मजबूरी खे मयार थी ॾे, न को मारुनि खे मयार थी ॾे। छा थी चए मारू चए हैफ़ मुंहिंजे हाल जीअं मुंदूं सारियो न मरा। चई मींहं जी मुंदि अची वई हली, मेड़ाए जी मुंदि अची वई हली, ऐं उहा मुंदि अचे त आउं जेको आहे सो मरी न पवां। ओ मोर खे चयूं त तूं जेको आहे सो टहू कादो करीं, ऐं पोइ शिकारी तोखे ॾिसनि था पोइ तोखे बंदूक हणियो मारियो विझनि, पोइ टहू का छो थो करे। हाणे ख़बर मोर खे जवाबु कहिड़ो ॾिनो वकील साहिबु, मोर चयो त असीं गुरूर ला मोर ला काकर पेट भरूं, चई असीं गुरूर ला मोर ला, चई असीं जबल जा असीं मोर आहियूं, काकर खाए का कर पेट भरूं, माना पथरियूं खाई असीं, माना मोर पथरियूं खाईंदो आहे शायदि, की माना काकर खाए पेट भरूं। चए मुंदि आहे न ॿोलूं, माना मुंदि अची वञे ऐं न ॿोलूं त हींअर फाट मरूं। की मुंदि अचे ऐं न ॿोलियां त पोइ त हींअर फाटी मरी वञा, उन खां बहितर आहे त मुंदि अचे ऐं टहू का करियां, उन खां पोइ भले करे शिकारी मारे वञे, मुड़ुसु माण्हू हुजे त भले मारे वञे हलियो। चई मुंहां पोइ मलीर में, मारी थी चए त मुंहां पोइ मलीर में मींहं कुॼाड़ो कनि,
चई अर्ट ओलाणे छॾियासीं मींहुं बि कावड़िजी वियो हलियो चवे थी चई माना मींहुं त आयो पर मींहुं हिननि ॾिठो त मारवी आहे कान मारवी कोन्हे का त माना पोइ मारू जेके आहिनि उन्हनि जूं मंजूं ऊंधियूं मारू सभु रोइनि पिया तालिब कच्छी इब्राहिम हैदरी खां उहो बि असां सां गॾियो वेठो आहे साईं इस्माइल खोसो बि उहो बि असां सां गॾियो वेठो आहे इहे आया आहिनि पंहिंजो मारवी ॿुधणु आया आहिनि लतीफ़ असीं बि ॿुधूं वेठा ऐं बि वेठा ॿुधो चई मुंहां पोइ मलीर में मारी थी चए त मुंहां पोइ मलीर में मींहुं कुॼाड़ो कनि माना मींहुं उठो भला न उठो त कहिड़े चई अर्ट ओलाणे छॾिया अर्ट ओलाणे छॾिया साजुर साहेड़ियनि चई विझूं पोइ वसनि ऐं अबाणनि अॻु वञा हा चई विझ चई विझूं पोइ वसनि चई पंहिंजी पहिरीं मूंखे चई अबाणनि पहुचणो आहे चई लोहड़ियारी आहियां छा थी चए चई आऊं ग़रीब आहियां मिसकीन आहियां पर हीउ पंहिंजो अज़म ॿुधाए थी चई वारियां तां न वरक चई इहा जेका तक़दीर आहे जेका मुंहिंजी इहो जेको असांजो जेको क़दुरु आहे असांजो जेको उसूल आहे इहो चई आऊं कोन वारींदसि इहा ॻाल्हि तूं मथे मां कढी छॾ चई लोहड़ियारी आहियां चई आहियां लोहड़ियानी फ़क़ीरानी आहियां पर वारियां तां न वरक चई कंध कासो चई पट पासो चई आऊं कासो माना ही बांह थींदी आहे नी बांह जेका ॾिबी आहे विहाणो करे इनखे कासो चइबो चई असांखे कहिड़ी ज़रूरत आहे तव्हांजे विहाणनि जी तव्हांजे पथरनि जी तव्हांजे बखमलनि जी तव्हांजे रेशम जी असांखे ज़रूरत ई कान्हे का चई इहो पासो पट त ॾेई ज़मीन ते चई इहो कंधु कासो ॾेई ऐं सुम्ही रहंदसि चई मूंखे बि हिन खां वधीक ॿियो छा खपे चई कंधु कासो चई पट पासो चई ॾिनमि तन तरक चई जेके इहे जेके तव्हां जूं जेके ख़ुशियूं आहिनि जेके इन्हनि मादी ख़ुशियुनि खे असां त अॻे ई तरक ॾेई छॾियो असांखे त इन्हनि जी ज़रूरत ई कान्हे का चई साढियमि साॻीअड़नि लाइ असांजी दौलत कहिड़ी आहे जेका मूं साॻीअड़नि लाइ सांढी आहे लोही अंदरि लक चई हीउ जेको मुंहिंजो लक आहे हीउ जेको जेको मुंहिंजो जेको वजूदु आहे जेको चई इहो मूं पंहिंजे मारोड़नि लाइ सांढियो आहे असांखे बि इहो इहो जेको वजूदु आहे इहो जेको लक आहे पंहिंजे बचनि लाइ सांढिणो जेके विया हलिया वॾा उन्हनि जे लाइ संभालणो आहे उन्हनि जे लाइ उन्हनि जा रूह बि अॼु तव्हांजी चौकसी कनि था त असांजा जेके बचा जेके आहिनि उहो लोही में पंहिंजे लक खे संभालीनि था या नथा संभालीनि उहो असांजा जेके पोटा ॾोटा जेके आया आहिनि उन्हनि जा जेके पोटा ॾोटा जेके ईंदा उन्हनि खे बि इहा ई उमेदु हूंदी त असांजा जेके वॾड़ा जेके हुआ उन्हनि पंहिंजो जेको लक हो उन लोही में सांधियो पंहिंजो अलबसी अॼु वॾो बैत थी वियो आहे माना हेॾी वॾी ॻाल्हि हेॾो वॾो बैत लतीफ़ साईं जो जेको आहे उहो अॻे न सम्झोसीं न को बैत पढ़ियोसीं ऐं अलाए केतिरा दफ़ा पढ़ियोसीं पर ॻाल्हि अॼु सम्झ में आई आहे त सांढियमि साॻीअड़नि लाइ भई माण्हू जॾहिं सुखड़ियूं पाखड़ियूं जॾहिं माण्हू वेंदो आहे त पोइ उहो त सुखड़ियूं पाखड़ियूं खणी वेंदो आहे त लाज़मी बादशाह वटां जेका माई वञे पई ऐं उनखे छा खणी वञणु खपंदो उनखे पर हीअ चवे थी मूंखे कुझु नथो खपे इहे साईं मोहम्मद सिद्दीक़ काका थो ॿुधे मारुति चवे त सांढियमि साॻीअड़नि लाइ चई लोही अंदरि लक चई संदो मारू हक़ चई संदो मारू हक़ जा जियां तां पाड़ियां चई जेसिताणी जेरी आहियां जेसिताणी साह में साह आहे जेसिताणी दम में दम आहे तेसिताईं इहा मारू जी अमानत आहे हिन में ख़यानत न कबी हिन में चई सच के उठा मींहुं हाणे वरी को आयो आहे को ॾोठीअड़ो आयो आहे उनखां वरी कुझु हाल वाल जी पुछे उनखां पंहिंजे मुंहुं ॻाल्हाए पई कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजे मुंहुं बि ॻाल्हाईंदो आहे माना उहो माना फाल विझायईं त फाल में हुनखे ख़बर पई थी मींहुं पिया आहिनि हाणे वरी पंहिंजो पाण खां पुछे थी चवे थी सच के उठा मींहुं मुंहां पोइ मलीर में माना हीअ ईअं सम्झे थी त मूंखां पोइ मलीर में मींहुं पिया ई कोन हूंदा पर जॾहिं हू सम्झे थी त न मींहुं पिया हूंदा त वरी पंहिंजो पाण खां पक थी करे चई काल सॼो ई ॾींहुं चई काल सॼो ई ॾींहुं मुंहिंजे अखिड़ियुनि उकीरियो चई मुंहिंजे अखिड़ियूं जेके सॼो ॾींहुं उहे टिमियूं पिए सॼो ॾींहुं उहे उथियूं पिए सॼो ॾींहुं उन्हनि जेको आहे सो मारनि खे प्रसारियो चई कंहिं तड़ ॾिहाई कंहिं तड़ वसनि मींहड़ा चई अॼु मां कंहिं हिकिड़े तड़ ते मुंहिंजा ॾिहाई वेठा आहिनि वरी ॿिए तड़ ते वरी मींहुं पिया वसनि सावण जो मींहुं जेको आहे चवंदा आहिनि ढगे जे हिकिड़े संग ते वसंदो आहे ॿिए ते कोन वसंदो चई कंहिं तड़ ॾिहाई चई मुंहिंजा ॾिहाई किथे हूंदा चई कंहिं तड़ वसनि मींहड़ा
चई मूं वटि पंवारनि जी वेही कर वाई। हाणे हिकिड़ो आयो आहे ओठी आयो आहे, हाणे केजाणी सां मिलणु आयो आहे। हाणे केजाणी चवेसि त महिरबानी करे मूंखे ॿुधाए त मुंहिंजा ॾेहाई किथे किथे वेठा हुआ, मुंहिंजा मारू किथे हुआ, मुंहिंजा हा मुंहिंजा ॾोहट मुंहिंजा किथे हुआ, मूंखे कंहिं तड़ वसनि मींहड़ा। चई मूं वटि पंवारनि जी, चई मूं वटि पंवारनि जी, चई वेही कर वाई। चई ॻाल्हियूं, वाई माना ॻाल्हि। चई पंवारनि जूं मूंसां वेही ॻाल्हियूं वेही कर। चई आऊं अघु ठाही। चई मूंखे तव्हांजा पुलाउ कोन था खपनि तव्हांखे, मूंखे तव्हांजा। चई आऊं अघु ठाही सनियो सुणी संगारनि जो। यार अहिड़ो ढो त कॾहिं बि कोन ॿुधोसीं पंहिंजा फ़क़ीर अलबस्ती। त माना उहो रुॻो सनियो ॿुधिजे, रुॻो पीरियन जी ॻाल्हि ॿुधिजे, माण्हू माण्हू जो ढो थी वञे हलियो। इहो लतीफ़ जा कमाल आहिनि। ऐं ॿियो इहा मारवी आहे, मारवी जी मोहबत आहे, धरतीअ वतन जी मोहबत आहे, जेका माना सुणी साणे ॻाल्हिड़ी। अलाए साईं जेको आहे सो गाज़ी ख़ान बि सलाम थो करे, ऐं साईं वरी चए थो वरी सलाम जेको आहे सो साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजे वरी वरी सलाम जे करे असीं जीऊं पिया। कि तंहिं पर उठनि मींहड़ा, मारवी जी चए त तंहिं पर उठनि मींहड़ा जंहिं पर घुरियाऊं रज़ा जा रहमान जी। चई रज़ा जा रहमान जी धुर उधारियाऊं, जी पुछी पारियाऊं हुकुम सां हबीब जे। चई आयो केरु ॾेहा, चई जंहिं कर पुछां ख़बर। चई खुड़को खिवणनि जो कयो, चई खावड़ जे खूहां, चई विॼुन जूं वीहां राति मारुनि ॾे उठियूं। चई सच के उठा मींहं मुंहां पोइ मलीर में, चई चिन ॾोछनि लाया ॾींहं पहिरीं विया पटनि ते। चई सच के मुठा माना अञा माई खे एतबार ई कोन थो अचे त मींहं उठाए। चई सच के मींहं उठा मुंहां पोइ मलीर में, चई थिया सावा गाह सुठा, चओ त संगार सुख थियो। चई उठनि मींहं घणा मोकूं तूं मलीर, मोक माना आम जाम। चई उठनि मींहं घणा, चई मोकूं तूं मलीर में, चई अखड़ियूं आब भरियूं, चई उन खून खणा, चई मारुनि शाल मिड़ा, चई कोठियूं छॾे कॾहिं। इहे कोठियूं जेके आहिनि छॾे, चई कॾहिं कॾहिं न कॾहिं ज़रूरु मारुनि सां मिलिबो। ऐं आउं सम्झां थो त इहा आस जेको आहे सो खणी ऐं फ़िलहालु जेको आहे सो संगत खां मोकिलायूं था। ऐं ज़िंदगी रही त वरी सुबुह जो उहो ई पाण खे मिलिणो आहे, सुभाणे मिलंदासीं। ऐं सुभाणे साईं इस्माइल जरवार खे ख़ुदा सिहत ॾिए। ऐं उन जे अॼु अखि जो ऑपरेशन थियो, ऐं सम्झां थो त मोचे जो ऑपरेशन हो, पाण टंडे बागे विया हुआ, असांखे ॿुधायो हुओ कल्ह। ऐं फ़क़ीर साहिब खे दरख़्वास्त कंदासीं, हितां काठड़ी असांखे आउं सम्झां थो त वेझी आहे। ऐं सुबुह जो जेको आहे सो अधु कलाक जो पंधु आहे, सुभाणे जहाज़ ते चढ़ंदासीं ऐं फ़क़ीर साहिब जो जेको आहे सलाम भरे ईंदासीं। ऐं संदन जेको आहे ख़ान पंहिंजो तबियत बि पुछी ईंदासीं। ऐं उन खां पोइ वरी हिते आउं सम्झां थो फ़क़ीर सुभाणे मीर साहिब बि अचे पियो ॿनी ते। इहे असांजो बि हिकिड़ो मीर आहे, तव्हां बि सभिनी जा मीर हूंदा। कंहिं ज़माने में असां सां गॾु सिंधी शागिर्द तहरीक में सियासत कंदो मीर मज़हर, ऐं उहो हींअर जेको आहे पार्टी ठाही अथसि। ऐं ॿियो वरी हिते ॿनी ते लही आयो आहे, शहरु छॾे वियो। असां चइबो आहे हाणे असां अचण खां वॾा थियासीं, न को असां गाॾी न को पाॾी। ऐं असीं वेठा आहियूं हिते झंग में, जे करे अची सघो था त अचो। पोइ चई न आऊं सुभाणे अचां थो झंग में, आयो त संदसि महिरबानी ख़ुदा ख़ैरु करे। भई हाणे त केॾांहुं वञणु, असीं केॾांहुं वञण खां रहियासीं, ईंदो तुंहिंजी महिरबानी आहे। केॾांहुं वञी सघियासीं, केॾांहुं दिलि घुरियो त ओॾां हलिया बि वेंदासीं ओॾां। पर मीर ऐं रहिस इहे चवंदा इहे असां वटि हली अचनि, इन्हनि वटि असीं न वेंदासीं। घणी सॼी ज़िंदगी जेको आहे मीरनि ऐं पीरनि जूं जेको आहे ग़ुलामियूं कयूंसीं, उन्हनि जूं वंगारूं बि विढ़ियूंसीं, उन्हनि जूं छेड़ूं बि विढ़ियूंसीं। अब्दुला चयो त बाबा हाणे जेको आहे पंहिंजी अपनी घोटो। फ़क़ीर साहिबु हा अचो अचो, हीउ जेको आहे फ़क़ीर साहिबु तव्हांजे इंतज़ार में आहिनि। न शाट कोन्हे का, पोइ चई जेके चवंदा त वरी आउं त सॼी राति वेठो हूंदुसि। आउं हीउ फैज़ला बि अची वियो हुयो, मुंहिंजो भाउ नंढो। हीउ ॾिस नी कीअं जेको आहे अचनि हा, इहे सभु बाबा डिॼो न, हीअ ज़िंदगी अलाह सां ई ॾिनी आहे, उनखे जेको आहे ख़ुशी सां जेको आहे उनखे माणियो ऐं उनखे चोड़ियो। ऐं हीउ जेको डपु जेको आहे उन बीमारियुनि जो, हालतुनि जो, मुसीबतुनि जो, इन मां अलाह तव्हांखे महफ़ूज़ रखंदो। ऐं जेकॾहिं तव्हां डप मां निकिरी विया हलिया त मुंहुं ॾेई वेंदा, अलाह तव्हांखे हिफ़्ज़ अमान में रखंदो। ऐं चई त आऊं जेको आहे माण्हुनि जा जेके
ॿुधायां थो की अञा ॿ टे बैत जेको ॿुधायां। न न मारवी आहे न, ॿुधो न, मारवी माना लतीफ़ पाण ॻाल्हाए थो। ऐं लतीफ़ जेको कैरेक्टर जेको क्रिएट जेको कयो आहे, उनखे तख़लीक़ आहे उनखे चवां, ऐं इनखे आउं जेको आहे चवां थो अहसनुल ख़ालिक़ीन जी जेका आयत आहे उन में ख़ुदा चए थो त आउं अहसनुल ख़ालिक़ीन आहियां, माना ख़ालिक़ीन आहियां, माना ख़ालिक़ ॿियो बि को आहे, उहो ॿियो ख़ालिक़ इंसानु आहे, ऐं उन में अहसन ख़ुदा आहे, पोइ ॿिए नंबर ते वरी माण्हू बि आहे। माण्हू त लतीफ़ आउं सम्झां थो उन्हनि ख़ालिक़ीन में ख़ुदा खां सवाइ जेके ख़ालिक़ीन जेके आहिनि हिन ख़ुदा जी धरती खे सुहिणो जेके कनि था, ऐं ख़ुदा जे हिन जेको आहे इंसान जे लाइ जेके ख़ूबसूरतियूं जेके पैदा कनि था, उन्हनि में लतीफ़ बि उन में अहसनुल ख़ालिक़ीन मां अची थो वञे। चई मूं खां पोइ मलीर में मर था मींहं वसनि, चई मूं खां पोइ मलीर में चई मर था मींहं वसनि, चई उन जा अब्दुल लतीफ़ चए, चई उन जा अब्दुल लतीफ़ चए, चई पखा पट सुअनि, चई थियूं विजड़ियूं वधारनि, चई वांगी चढ़िया वस ते। अदा जो मूं त मोकिलायो पई, अल बस्ती जेको आहे डायरेक्टर साहिबु, प्रोड्यूसर बि आहे, डायरेक्टर बि आहे, उहो छॾे कोन थो, ऐं उहो चवे थो त अञा असांखे ॿ टे बैत ॿुधायो। उहो पंहिंजो इहे सभु जेको आहे पाण खे अल बस्ती हा चवे थी, अदी साजिदा चवे थी त कलाम थी वञे अल बस्ती। ॾिसो न तव्हांखे माण्हू यादि पिया कनि, अल बस्ती जेको आहे मूंखे चए थो बैत ॿुधाए, तव्हां चओ था अल बस्ती खे कलाम ॿुधाए। पोइ ठीकु आहे, जेके तव्हांखे कलाम था वणनि त तव्हां कलाम ॿुधो, असीं तव्हांखे बैत कोन था ॿुधायूं, इन कावड़ियूं कोन था। पोइ असां ॾिसो न असांखे राग अचे कोन थो, उहो ॻाइणु अचे थो साईं, न न उहो साईं गादी ख़ान पाण ॻाए थो तमामु फस्ट क्लास, तव्हीं बि ॻायो था, असांखे हाणे राग सिखणो पवंदो, न त माण्हू असांखे ॿुधंदा ई कोन। असांजो ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ियूं खारियूं ऐं ॿियो खरियूं, ऐं ॿियो इन में जेको मज़ो त आहे कोन हिन ॻाल्हियुनि में। तो बैत में पढ़ियोसीं त मूं खां पोइ मलीर में माकू मींहं वसनि, चई मूं खां पोइ मलीर में चई माकू मींहं वसनि, चई संघारनि में सैद चए, चई संघारनि में सैद चए, चई सुरा साज़ वॼनि, चई झोरीअ मूं झांगियनि, चई झोरा झिॼां जीअ में, चई अॼु वारे विजड़नि उमिरि मूं उदास कयो, अॼु वारे विजड़नि उमिरि मूं उदास कयो, चई उठा मींहं वसूं थियूं वतन वलारनि, चई साणे मंझि सैद चए थी बहारी भरनि, चई खिवी खिवणियनि खावड़ सभु ख़ुशि कयो, चई ॿधा मोड़ मलीर खे अॼु विजड़ियुनि वारे। ॾिसो न माना विजड़ियूं मोड़ थियूं ॿधनि, माना अंदाज़ो करियो त हीअ माण्हू नेचर खे केॾी ख़ूबसूरती सां इस्तेमालु था कनि हीअ माण्हू। चई ॿधा मोड़ मलीर खे, माना छा आहे त वसंदो मींहुं, मींहुं वसण सां पोइ जेको आहे सो इहो गाह फुटंदा, उन खां पोइ इहो वथूं थींदियूं, उन खां पोइ ख़ुशहाली थींदी, हाणे इहो मलीर ख़ुशि थींदो, पर उनखे रोमांटिक अंदाज़ में लतीफ़ साईं कीअं थो चवे त मोड़ मलीर खे अॼु ॿधा हिनखे विजड़ियुनि, चई अॼु ॿधा मोड़ मलीर खे अॼु विजड़ियुनि वारे, चई फ़िकर फोड़ाओ मूंखे, चई फ़िकर फोड़ाओ मूंखे मारनि जो मारे, चई ॾातर ॾेखारे, चई मन मारू ॼाम जो, माना चवे थी त मूंखे पंहिंजो फ़िकर कोन्हे का, मारवी थी चवे त मूंखे ग़लती आहे मारवड़नि जी ग़लती आहे, पर पोइ बि सद कहिड़ी थी करे, चई ॾातर ॾेखारे, चई ख़ुदा करे त ख़ुशि हुजनि, चई फ़िकर फोड़ाओ मूंखे मारुनि जो मारे, चई ग़लती मूंखे मारुनि जी आहे, पर जेकॾहिं अलाह साईं करे जेकॾहिं इहा त ॾातर ॾेखारे मन मारू ॼाम जो, त आउं बि मारू ॼाम जे मन में वञी पहुचा, चई हमेशह हुआ, चई हमेशह हुआ, चई मारू पास मलीर में, चई पेरें तंहिं पुआ नेई वहाया नूर सी, चई मींहं वसंदे सूमरा साणे सारिब संघार। अला इमरान चए थो बाबा साईं बैत जारी हुजनि, ओताकूं आबाद रहनि, चए त निमी सलाम भिटाइजे नगरी खे। अदा तव्हांजी महिरबानी, हीअ ॾिसो न हीअ लतीफ़ असां वटि हिते हली आयो आहे, हिते असां वटि वेठो आहे लतीफ़, ऐं असीं जेके आहियूं लतीफ़ जी मजलिस में असीं बि अची वेठा आहियूं, ऐं हिते असां सां तव्हां इहा ॻाल्हि हैरान थी वेंदो त हीअ ॾिसो न असां सां हीअ जेको क्लाइमेट असां सां गॾु आहे, इहो क्लाइमेट सॼी ज़िंदगी असां न ॾिठो। हीअ तारा जेके सभई असांखे ॿुधनि पिया, चंड हींअर लही वियो हलियो, हीअ टिॾूं असांखे जेको आहे सो ॿुधनि पियूं, हीअ गूंगी धरती असांखे ॿुधे पई,
हीअ जेके तेज़ ऐं जेके छूट जेके चरियूं ऐं मस्तु हवाऊं असांखे ॿुधनि पियूं ऐं तव्हीं असांखे ॿुधो पिया, इन खां वधीक ॿियो असांखे छा खपे? असांखे तव्हांजो वॾियूं महिरबानियूं आहिनि। ऐं मारवी थी चवे त जेको आहे मारुनि जी तारीफ़ कीअं थी करे, चए थी झण पीअण झंगल रहण इहे झांगियुनि जो जहान। केॾी ख़ूबसूरत जेको ॿुधाए पियो त असांजो जहान कहिड़ो आहे। इहे लतीफ़ जेका उनजी जेका मिसाली जेका दुनिया जेका उनजी आहे, जेको मलीर जेको उनजी जेका जन्नत आहे, उनजा हिकिड़ा ॿ टे हिकिड़ा कॉन्सेप्ट, इहो तव्हां मारवी इलाही वॾी आहे, इहो तव्हांखे पिया ॿुधाईंदासीं। ऐं ॿ टे बैत तव्हांखे ॿुधायां थो, उन में हू जेको आहे पंहिंजे माण्हुनि जा जेके अरखाण आहिनि, उहो जेको मलीर आहे ऐं उन्हनि माण्हुनि जूं जेके कैफ़ियतूं आहिनि, उन्हनि जी हालत कहिड़ी आहे ॿुधाए। चए थो झण पीअनि चई झंगल रहनि, चई इहे झांगियुनि जो जहान। चई ॾोथियड़ा ॾुथ ते आहे ग़रीबनि गुज़रान, चई संघारनि लाइ सैद चए आहे साणीअ मंझि सामान। चई उहो कंहिंखां बि जेको आहे न को घुरनि, न को मदद, न को कुझु बि न। चई संघारनि लाइ सैद चए आहे साणीअ मंझि सामान। चई उमिरि इहे अहसान कहिड़ो? चई उमिरि कर अहसान त वञी पसां वेड़ में, माना असांखे तुंहिंजो माल नथो खपे बादशाह सगोरा, असांखे रुॻो आज़ादी थी खपे, असांखे अख़्तियार थो खपे, असांखे इज़त थी खपे, असांखे ॿियो कुझु नथो खपे। असां वटि पंहिंजा चिबड़ आहिनि, असां वटि पंहिंजूं पुंगियूं आहिनि। हींअर त जेको आहे उते थर में नंगर में त अन्न पिया थियनि बाक़ाइदे उते, ऐं असां वटि पंहिंजो सभु कुझु पंहिंजो आहे। चई झण पीअण झंगल रहण, चई झण पीअण झंगल रहण, चई इहे गुज़र गंवारनि। गंवार गोपांग जी माना बि गंवार आहे, गऊ पाल माना गऊं पालींदड़। चई झण पीअण चई झंगल रहण, चई इहे गुज़र गंवारनि, चई लोईअ में लतीफ़ चए आहे लाख लोयार। चई लोईअ में लतीफ़ चए आहे लाख लोयारनि, चई सिका लाइ संघारनि मान वांगी पसां वेड़ में। चई झण पीअण झंगल रहण, चई मुंहिंजा मारू काइन माल। अदा सारंग जोयो बि जेको आहे लतीफ़ साईं जी मजलिस में असां सां अची वियो हलियो। अदा तूं जोया तो रोज़ानी ईंदो कर, तुंहिंजो पीउ बि असांजो यार आहे, उहो अचे कोन थो, उहो जेको आहे आसमान ते चढ़ी वियो हलियो, उहो वॾो अदीब थी वियो हलियो। असीं त मिसकिन माण्हू नंढड़ा अदीब आहियूं। ही मोहम्मद कासिम मीर जा दादा तव्हांखे नंढड़ी जी सिहत याबी जूं मुबारकूं तव्हांखे हुजनि। त अॼु इहा ॻाल्हि कईसीं त हीअ जेके शाइरी में जेके कख रखियल आहिनि, इहे जेके कख खणूं था, इहा हुनजी लुधरी माना आहे। हीअ जेको मारवी जेको आहे मारवी जेको आहे तव्हांजो कैरेक्टर आहे, लतीफ़ जो रूह आहे मारवी। हाणे इहा हुनजी लुधनी माना आहे। ॿियो असीं हुनखे हरू न को आसमान ते खणी वञूं, न को असीं कंहिं जेको आहे बरज़ख में खणी वञूं, न को असीं कंहिं ममाती में खणी वञूं। हीअ बिल्कुलु असांजे धरती जी ॻाल्हि करे थो, हीअ असांजे साणे जी ॻाल्हि करे थो। पिर्त छॾ परॾेह जी साणे कर संभाल, चई लखनि संदी लाल मछण मुफ़्त विञाईं। हीअ ख्वाजा मोहम्मद ज़मान चवे थो त हीअ जेका तव्हांखे ज़िंदगी जेका तव्हांखे मिली आहे, हीअ जेको तव्हांखे ॾेह जेको तव्हांखे मिलियो आहे, हीअ जेका तव्हांखे धरती जेके तव्हांखे मिली आहे, पिर्त छॾ परॾेह जी माना कहिड़ो बि परॾेह आहे, हिते जो परॾेह आहे या हुते जो जेको तव्हांजो कॉन्सेप्शनल जेको परॾेह आहे। ॾिसो परॾेह जी ॻाल्हि छॾ, पिर्त छॾ परॾेह जी, चई साणे कर संभाल। चई जेको तोखे साणे जेको तोखे मिलियो आहे, जेको तोखे ॾेह मिलियो आहे, उनजी संभाल कर। चई लखनि संदी लाल मछण मुफ़्त विञाईं। हीअ जेका लखनि जी लाल आहे जेका हयाती तव्हांजी घड़ी घड़ी जेका आहे सा तव्हांजी करोड़नि जी आहे, चई इहा लखनि जी लाल जेका आहे मथां मुफ़्त में विञाए छॾियो। इनखे लाभाइतो करियो। इनखे इनजी हिकिड़ी हिकिड़ी घड़ी तव्हां खां पुछंदी सुभाणे त तव्हां वटां आई हुयसि, तव्हांखे मौक़ो मिलियो, तव्हां छा कयो, तव्हांखे पोइ कहिड़ो जवाबु ॾींदासीं? अला कासिम मीर तूं भली करे आए इस्लामाबाद मझां, मुंहिंजी बि दिलि चवे थी त दरिया ख़ान आयो आहे हिते, पोइ दरिया ख़ान जे करे वापसि इस्लामाबाद आयो ऐं उनजो प्रोग्राम छो त वरी असीं बि ॿ टे ॾींहं खणी ईंदासीं। पर हाणे अचिणो तोखे बि जेको हिते आहे सिंध मोटी अचिणो। हीअ तोखे जेको आहे पंहिंजे जेको आहे वतन जा थर जा जेके आहिनि, इहे वण पिया तोखे सॾीनि, तोखे हीअ बान पियो सॾे, तोखे तो हीअ लतीफ़ जो आसन तोखे सॾे पियो। अचो हिते जेको आहे तव्हांखे हीअ मारू माण्हू तव्हांखे सॾीनि पिया, ऐं मारू माण्हू जी अची FIR तव्हां अची दाख़िल करियो। लतीफ़ वटि FIR लतीफ़ त करियो वेठो आहे, त उन्हनि जी कहिड़ी हाल आहे? अधु लोही जो अंग ते
इन खां वधीक FIR सिंध जे माण्हुनि जी ख़ासि करे मिसकीन माण्हुनि जी ख़ासि करे हारी ऐं मज़ूर माण्हुनि जी रहिजी वियल माण्हुनि जी FIR ॿियो तव्हांखे केरु बि कोन लिखाईंदो। अधु लोही जो अंग ते अधु में ॿचा ॿार। फकीर साहब माना लोही हिकिड़ी आहे, हिकिड़ी पोती आहे। ही सिंध है, सिंध जी ॻाल्हि ॿुधाए पियो। ही तव्हांजी सॼी मज़लूम सोसाइटी जी ॻाल्हि ॿुधाए। ही तव्हांजी अॼु जी औरत जी न पर तव्हांजे अॼु जे इंसान जी ॻाल्हि ॿुधाए। अधु लोही जो अंग ते अधु में ॿचा ॿार। कि अहिड़ा जन अतवार से जी साम परते सूमरा। माना बादशाहनि खे लतीफ़ साईं साम्हूं पियो ॾे, पारतूं पियो करे त जेके मिसकीन जेके माण्हू आहिनि उन्हनि जी तव्हांखे पारत हुजे। इहे साम जेके तव्हांखे परता ऐं जिन खे लतीफ़ साम ॾेई वियो हलियो उहे कहिड़ा निकिता। सेई लोड़ाऊ थिया जनी सॼी धीर। चई सेई लोड़ाऊ थिया जनी सॼी धीर। चई मारूड़ा फ़कीर कंहिं दर ॾींदा दाहिड़ी। चई हाणे मारूड़नि घणी इंतज़ारु कयो, घणी सठऊं, हाणे कंहिंजो इंतज़ारु, हाणे कंहिंजो बि इंतज़ारु कोन्हे को। हाणे जेको आहे सो मारू मंझि थरनि रही रहंदा केतिरो। हाणे अहिड़नि थरनि में जिते जेको आहे सो महफ़ूज़ न हुजे ज़िंदगी उते माण्हू कोन रही सघंदा उते। माना हाणे लतीफ़ ॿुधाए थो त तव्हांखे पंहिंजो दर पाण ठाहिणो पवंदो। माना मारू मंझि थरनि रही रहंदा केतिरो। माना इन कंडीशन में मारू न रही सघंदा थरनि में। लतीफ़ साईं तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे। ज़रूरी न आहे त तव्हां जेको आहे 15 सालनि जा हुजो त पोइ तव्हांखे फ़ौज में खणो। असांखे त फ़ौज में खपनि 60 खां वॾी उमिरि वारा माण्हू जेके ही जेको आहे कोरोना वारा जेके आहिनि सरमाएदार मारण था चाहिनि। असीं चऊं था त इहे 60 खां जेके वॾा जेके माण्हू आहिनि उमिरि जा कासिम मीरत जहिड़ा साईं जूनागढ़ अचनि, साईं खादम हुसैन अबड़े जहिड़ा माण्हू जेके 80 टपी विया आहिनि। ऐं तव्हीं साईं जेको आहे सो इहे पंहिंजो अहमद गादी जहिड़ा माण्हू इहे अचो हिते। इहे ई तव्हां जेके मेचोर माण्हू आहियो, तव्हांखे लतीफ़ तव्हां वटि आहे, अचो माण्हुनि खे लतीफ़ ॿुधायो। ऐं लतीफ़ तव्हांखे माण्हुनि खे ॿुधाईंदा, माण्हुनि में साह पइजी वेंदो हलियो माण्हुनि में। ॾिसो नी लतीफ़ साईं कहिड़ियूं वॾियूं ॻाल्हियूं थो करे तव्हांजो। लतीफ़ साईं चए थो झण पीअण, चई झंगल रहण, चई मुंहिंजा मारू काहिन माल। चई उथी अरबी जाम खे साॻी कनि सुवाल। चई उथी अरबी जाम खे चई साॻी कनि सुवाल। चई अहिड़ा जनी हाल तन सां साड़ो कर्म सूमर। ए हुक्मरानो, ए ज़ालिमो, ॿुधो था ही आधी राति जो ही हवाऊं शायदनि, ही तारा शायदनि, ही कारी ऊंदाही गुग ऊंदाही शायद। ही लतीफ़ थो चए त अहिड़ा जनी हाल, ही मिसकीन माण्हू इन्हनि सां न विड़ो। इन्हनि सां अधु लोही जो अंग ते अधु में ॿचा ॿारनि, ईअं ई माण्हू गुज़ारनि था। पोइ बि तव्हांजो जेको आहे सो हा नथो थधो थिए, पोइ बि तव्हां उन्हनि माण्हुनि सां विड़ो था, पोइ बि उन्हनि खां टुकुर कसियो था। चई अहिड़ा जनी हाल, चई तन सां साड़ो कर्म सूमरा। चई झण पीअण झंगल रहण। चई झण पीअण झंगल रहण, चई इहे ॿारनि जो मियां। चई ॾोथी पहिरनि ॾुठ खे साझर वेल सयां। चई आऊं संग न छिना सैद, चए झांसी थी जिया। मारी ते चए त आऊं, चए हो भले छिनी वञनि हलिया। चई आऊं संग अदा ई अनवर जेको आहे सो पंहिंजो बलोच जेको मूं तोखे ॿुधायो न पाण खे वण था खपनि, ऐं उनजे लाइ मूं अनवर यादि आयो। इहो डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर हूंदो हो ठठे में, पोइ रड़ी ॿेले में हो, पोइ टंडे मोहम्मद खान में हो। ऐं हाणे ॾिसूं अॼु आयो आहे ऐं हिनखे चवंदासीं हिते अचे ऐं हिन पंहिंजो लतीफ़ जे जेको आहे फार्म ते अचे ऐं पोइ हिते असांखे किथे किथे कहिड़ा कहिड़ा वण हणणा आहिनि, पोइ असांखे वण हणण में असांजी जेको आहे रहनुमाई करे असांजी। जीअं लतीफ़ साईं जा हिते जॾहिं पांधीअड़ा जॾहिं हिते अचनि ऐं लतीफ़ साईं जा इहे आशिक़ ऐं महबूब अचनि त उते जेको आहे सो ईअं जितां मटनि उतां जेको आहे सो किथां मुगरो पियो उन्हनि खे सलाम करे, किथां जेको आहे सो उन्हनि खे चंबेली सलाम पई करे, किथां जेको आहे सो उन्हनि खे ही पाण कहिड़ो वण हिकिड़ो हयो आहे जेको सुंबल। हा अॼु फ़क़ीर सुंबल बि हयां अथमि जेके असां जहिड़ा थी विया आहिनि, चेल खां वॾा थी विया आहिनि इहे।
ऐं हीउ जेको आहे हीउ तव्हांजो जेको आहे हीउ मेलो जेको आहे मचे पियो तव्हांजो। चई झण पीअण झंगल रहण, चई इहे मारवड़नि मरक। चई त झण पीअण झंगल रहण, चई इहे मारवड़नि चई मरक। चई कोकड़ ऐं कोडीअरनि जो कनि ॾिहाणी दरक। चई कोकड़ ऐं कोडीअरनि जो चई ॾिहाड़ी दरक। चई वाली वार वरक त वांगी असां वेड़ में। चई महिरबानी करे हाणे उहो अंग मेट बसि। इहो जेको वर्क जेको लिखिजी वियो हलियो एक्सीडेंटल हो इतफ़ाक़ी हो, इहो वार तव्हां जेको आहे पंहिंजे मारुनि सां जेको आहे मिला। चई झण पीअण झंगल रहण। अदाई साईं अब्दुतार वॻण, इहो नौशारे फेरोज़ मञा, इहो बि जेको आहे तव्हांखे सलाम थो करे। ऐं इमदाद अली रिंद, उनजी महिरबानी साईं मीर मोहम्मद निज़ामाणी। हीउ ॾिसो न, हीउ जेको आहे सॼी सिंध जेको आहे असां सां गॾु वेठी आहे। ऐं लतीफ़ साईं इन जे करे वेठी आहे जो लतीफ़ साईं असां सां गॾु, ऐं लतीफ़ न हुजे हा त पक तव्हां असां सां गॾु न हुजो हा। चई झण पीअण झंगल रहण आहिनि धण धणी। हीउ धण धणियुनि सां जेको हशर थियो आहे सो धण धणियुनि खे ख़बर आहे अलाए कोन्हे। हीअ धरती टपी वई आहे। हीअ जेको आसमान ऐं धरती जेके आहिनि इहे चवनि पिया सिरायो। इहे जेके धण धणी, चई झण पीअण झंगल रहण, चई आहिनि धण धणी। चई मूंखे मारवड़नि जी आहे घुर्ज घणी। सिंध थी चवे, ही मारवी थी चवे, असीं था चऊं, ही धरती थी चवे, ही लतीफ़ थो चवे त मूंखे मारवड़नि जी आहे घुर्ज घणी। चई वेहा उत वधारनि में भर में भाल हणी। चई वेहा उत वधारनि में, चई भर में भाल हणी। चई मूंखे वाह वणी मजलिस मारवड़नि। चई झण पीअण झंगल रहण, चई मारुनि जो मान। चई ॾोथीअड़ा ॾुठ ते कनि, चइजो गुगरनि ते गुज़राने। गुगर इहो बि जेको आहे सो आहे ॾुठ आहे। चई उमिरि कर अहसान त वञी पसां वेड़ में। माना ॿियो को बि उनखां अहसान तव्हांजो असांखे न खपे। असांजी जान छॾियो असांजी। लतीफ़ थो चवे त असांजी जान छॾियो, असीं जेको आहे गुगरनि ते बि गुज़रान करे वेंदासीं। चई झण पीअण, चई छा खपे थो। इहो सुबुह जो चांहि सां जेको आहे टुकुर था खाऊं, ॾाढो मज़ो थो अचे ॾाढो। इहे मंझंदि जो लस्सी मानी खाऊं था, को अंब अंबड़ी मिले थी खाऊं था। इहे राति जो पंहिंजी जेॾी महिल केॾी महिल भिंडी आहे, केॾी महिल कद्दू आहे, केॾी महिल जेको ॿकरी जो छा आहे, केतिरो ख़र्चु थियो। असांजो महीनो इहो जेको आहे तव्हां ॿुधंदा 10 रुपया बि कोन्हे को। हाणे असीं चवंदा इहे सभु शयूं असीं पंहिंजूं पाण पोखींदासीं। ऐं ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। हीउ तमामु वॾो जेको आहे छा आहे, असीं पंहिंजी हयाती में थी सघे थो तव्हांखे न ॿुधाए सघूं, पर कोशिशि कंदासीं। राति ॾींहुं करे जेको आहे लतीफ़ साईं खे पढ़ंदासीं, राति ॾींहुं करे उनखे सम्झंदासीं। असां अकुल कुल न आहियूं, राति ॾींहुं करे उनखे सम्झंदासीं। पोइ जेके ॻाल्हियूं असांखे सम्झ में आयूं ऐं जेके ॻाल्हियूं अमल जहिड़ियूं हूंदियूं, कोशिशि कंदासीं अहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायूं जेके अमल जोॻियूं हुजनि ऐं जिन ते तव्हां अमल करे सघो। ऐं लतीफ़ साईं ॾाढो जेको आहे सो ख़ूबसूरत जेको आहे शाइर न, हीउ ख़ूबसूरत रहनुमा आहे असांजो। जिते सभु भॼी विया हलिया, जिते असांखे सभु छॾे विया हलिया, केर बि असांजो कोन रहियो, सभिनी डिॼारियो। उहो चयो न पंहिंजो कीअं थो चवे, ससी जी ॿोली में चवे थो। चई डूंगर ॾना नूण मूं पारखू पुछिया। डूंगर ॾना नूण मूं पारखू पुछिया। चई उन्हनि छा चयो सभिनी। ही साईं जेको आहे सो ही लियाकत अली फ़क़ीर लिगारी थो ॿुधे। चई सभिनी डिॼारियो। चई उन्हनि चयो त हेखलियूं हलनि जेसे ताकुन संदी तूण। चई हेखलियूं हलनि जेसे ताकुन संदी तूण। चई छो। चई इन जे करे जो ही उहा ई भूण जा सुअन रे न सुतरी। चई हीअ जेका असां धरती आहे एॾी ख़तरनाक थी वई आहे, जेका सूअनि खां सवाइ सुतरी आहे कोन। ससी जो सूअं त आहे ई कोन, न को लीडर आहे, केरु आहे कोन। हाणे पाण आहियूं, पाण था शुरूआति करियूं। चई हेखलियाई हेल पूरींदसि पुनूअ ॾे। चई हेखलियाई हेल पूरींदसि पुनूअ ॾे। चई आॾा लक लतीफ़ चए सूरियूं सुॼनि सेल। चई मूंखे सभिनी ख़तरनि जी ख़बर आहे। मारवी बि चयो मूंखे सभिनी ख़तरनि जी ख़बर आहे। सोणी बि चयो मूंखे सभिनी ख़तरनि जी ख़बर आहे। सोणी जा ख़तरा 12 कुन 32 तड़ 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 मथे भटूं। चई उथियो आधी राति जो सोणी ॾे सटूं। चई छॾियो खीर खटूं लुॾे लहरनि विच में। हक़ जे लाइ जेकॾहिं विढ़णो आहे त ईअं विढ़णो पवंदो जीअं
जीअं सुहिणी बग़ावत कई ऐं पछाड़ी जो जा जा हुई जीअरी विरची न वेठी जा जा हुई जीअरी विरची न वेठी चई वञी भूम पेठी सिकंदे खे सॼणे असीं बि इहो जेको आहे सॼणनि खे सिकंदे सिकंदे भूम भेड़ा वञी थींदासीं ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे तव्हां भली करे आया ऐं तव्हां सदाईं बाग़ बहार हुजो पंहिंजे बचड़नि सां गॾु पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखिजो पोइ असांखे त इहो जेको आहे सो अॼु हिकिड़े दोस्त जेको आहे चयो बाबा तूं कावड़जी त कोन वियो आहीं ही घर वारा त हाणे अख़बारुनि में टीवीअनि ते हाणे इश्तिहार मुंहिंजो बाबा आउं त रोज़ानी वेठो आहियां घर वारा बि मूंसां गॾु आहिनि आउं बि रोज़ानी उन्हनि सां गॾु आहियां रोज़ानी अॼु बि जेको आहे सो मालिकनि जेको आहे सो फ़ोन ते जेको आहे सो मुंहुं ॾेखारियो असां बि ॾिठो ॿारड़ा बि ॾिठासीं सभु ख़ुशि हुआ असीं चवंदा बाबा हाणे असां वटि अचो असांजो जॻह आहे झांकी माण्हू अलाए कीअं जेको आहे सो कुतनि भॼायो तॾहिं शहरनि में वञी पनाह वरितीसीं ऐं उते वरी जेको आहे सो कुतनि खां वॾा सूअर वेठा आहिनि उहे असांखे वरी उते रहणु असांखे कोन था ॾियनि वरी भॼी आया आहियूं झंग में हाणे हिते अलाह जेको आहे सो मालिक आहे हिते फ़क़ीर अलबसी आहे ऐं हिते जेको आहे सो हीअ सिंध जी धरती आहे हीअ आसमान हीअ तारा ऐं तव्हीं सभु आहियो ख़ुदा कंदो थी सफ़र जेको आहे सो पंहिंजो सजायो थींदो ज़िंदगी रही त वरी सुभाणे ज़रूरु मिलंदासीं ऐं हाणे अलबसी आहे ऐं उहो असांखे जेको आहे सो को रूह जी ग़ज़ा असांखे ॾींदो को रूह खे रंधो हणंदो ऐं फ़क़ीर साहिबु अचो अदा ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे ऐं तव्हां पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखिजो पंहिंजे हा अचो अचो काटा बाट कयूं था अचो तव्हीं हाणे वेहो जेको आहे पंहिंजे इहे असां नंढियूं हिकिड़ियूं संतलियूं वरितियूं आहिनि ऐं ॾाढियूं ख़ूबसूरत जेको आहे फ़क़ीर वणायूं आहिनि हीअ न को वटि पाण वटि कुर्सियूं आहिनि न को पाण वटि जेको आहे सो हीअ छा थींदा आहिनि सोफ़ा आहिनि न को कुझु पोइ या मूड़ा वठंदासीं इहे तॾा आहिनि मंजियूं आहिनि ऐं अचो तव्हांखे खटनि ते विहारींदासीं ऐं तव्हांखे जेको आहे सो अखियुनि में जायूं ॾींदासीं तारनि में तका कंदासीं मुंहिंजो माइटु मीरल बि सुभाणे ॿिए ॾींहुं जुमे जे ॾींहुं फ़क़ीर मीरपुर खां ईंदो हा 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 उनखे वञिणो आहे उनखे जेको आहे सो तइज़त करणी थी सघे थो मूंखे बि जेको आहे सो फ़क़ीर पाण सां वठी वञे आउं बि वेंदुसि मुंहिंजा माइट आहिनि सभु माइट आहिनि हीअ सॼी सिंध सॼी दुनिया असांजी माइट आहे पोइ उतां खां थी सघे थो त पाण हुनखे वठी मूंखे लॻे थो त अॻुवाट करणु अचे थो पर तुंहिंजी मर्ज़ी मीर बि अचे थो ॾिसूं था हाणे माइट थो खणे या मीर थो खणे या फ़क़ीर थो खणे अचे अचो हाणे असांजी हाणे जेल बि हाणे जवाबु ॾेई वई आहे हिते आयासीं ठीक थी वियासीं सलाम संगत के सलाम भाई मीरल साईं वेठा आहिनि हा हा सभु अहमद गाज़ी साहब साईं तव्हांजा महिरबानी सिलेमानी चांहि फ़कीर के प्यार यार माना दोस्तनि सां मुलाक़ात जो बहितरीन फ़कीर साईं तव्हां हिते ठाहे छॾियो आहे सिस्टम जो हा न हक लतीफ़ सच लतीफ़ जॾहिं तुंहिंजो नाम वाजिब ॼाई मङा रे थंबे रे थूणी तूं छपर तूं छा कुजाड़ो कहां तोखे मालूम सभु कीअं साईं हिकिड़ो नंढड़ो पुराणो असांजो आहे तव्हांजो ॿुधल आहे गीत कलाम आहे तव्हांखे ॿुधायूं था अंब साईं ओ मन घुरे मुश्ताक सां ओ जियरे जुदायूं ओ मन घुरे मुश्ताक सां ओ जियरे जुदायूं मकर ओ मन जेसी दम जियरो हुजाए पल नथी तूं मूंखां परे जेसी दम जियरो हुजाए पल नथी तूं मूंखां परे वास्ते अल्लाह जे वास्ते
राह जे ओ तूं वञण वायूं कीम कर ओ मन घुरे मुश्ताक सां ओ जियरे जुदायूं कीम कर ओ मन घुरे आहे उमेद ही मूं दीदार दिल बर जो पसां आहे उमेद ही मूं दीदार दिल बर जो पसां बिरहवा रन साण बे ए हद बे वफायूं कीम कर ओ मन घुरे मुश्ताक सां ओ जियरे जुदायूं कीम कर ओ मन घुरे जेसीं दम जियरो हुजां पल नती तूं मूंखां परे वास्ते अल्लाह जे ओ तूं वञण वायूं कीम कर ओ मन घुरे मुश्ताक सां ओ जियरे जुदायूं कीम कर ओ अकल थी सजदी साईं वॾी महिरबानी दोस्त वेठा आहिनि सलाम जोखियो बि अची वियो आहे सलाम जोखियो बि ॿुधे थो चए लिकल फनकार सलाम साईं असीं लिकल कोन आहियूं असीं पुराणा ज़ाहिर थियल आहियूं पाण तव्हांजी मर्ज़ी सलाम हा सलाम सां गॾु यारो ग़ुलाम मुस्तफ़ा जावरी पाण गॾु रहंदा हुआसीं सलाम जॾहिं पोइ इहो रास्ता जावरी बि कलाम ॿुधाईंदो हिकिड़ो कलाम पर की न थम परवाज़ करियां सिरकत मन ते अची दोस्त धरियां लॻो दाग़ जुदाई जो कीअं करियां पंहिंजी हार लिखां या मां जीत लिखां साईं अयाज़ गाद साहिब जी वॾी महिरबानी अयाज़ गाद साहिब साईं सलाम पे चया गॾो सॼी संगत सां मोहम्मद यूसुफ सुमरो असांजो रज़ाक जमील पुराणो फनकार कोठड़ी वारो उहो बि आयो सॼी संगत आहे ऐं हेॾा तव्हां कलाम बसि थी वियो जो हिकिड़ो ॿियो बि हा दुनिया ॾाढी साड़ोली ओ दुनिया ॾाढी साड़ोली ॾींदई कान ॾिसण मूं ॾे नेण न खण मूं ॾे नेण न खण सलाम उस्ताद बुखारी सलाम जोखियो ॿुधजई सलाम जोखियो पुराणो असांजो यार थी 1983 खां वठी मूं ॾे नेण न खण मूं ॾे नेण न खण ओ दुनिया ॾाढी साड़ोली ॾींदई कान ॾिसण मूं ॾे नेण न खण मूं ॾे नेण न खण ओ ॾिस बि न मूं ॾे खिल बि न मूं सां भुलिजी कॾहिं मिल बि न मूं सां पंहिंजो थी सजण मूं ॾे नेण न खण मूं ॾे नेण न खण ओ दुनिया ॾाढी साड़ोली ओ दुनिया ॾाढी साड़ोली
ॾींदई कान ॾिसण ॾींदई कान ॾिसण मूं ॾे नेण न खण मूं ॾे नेण न खण ओ ॾिस बि न मूं ॾे खिल बि न मूं सां भुलिजी कॾहिं मिल बि न मूं सां पंहिंजो थी सजण पंहिंजो थी सजण मूं ॾे नेण न खण मूं ॾे नेण न खण ओ सूरत तुंहिंजी यार सुठी आ मोहबत तुंहिंजी ॾाढी मिठी आ माखीअ साण मखण माखीअ साण मखण मूं ॾे नेण न खण मूं ॾे नेण न खण ओ दुनिया ॾाढी साड़ोली ऐं साड़ोली दुनिया ॾाढी साड़ोली ॾींदई कान ॾिसण ॾींदई कान ॾिसण मूं ॾे नेण न खण मूं ॾे नेण न खण वॾी महिरबानी दोस्तनि जी साईं अहमद गाज़ी साहिबु साईं मीरल साईं वेठो आहे अहमद गाज़ी साईं वेठो आहे तव्हांजी वॾी महिरबानी साईं मोहम्मद यूसुफ सुमरो साहिबु कलाम तव्हां हुकुम कयो ॿुधायोसीं ऐं सलाम जो कयो अथई माखी साण मखण सलाम जो क्या सलाम जो के जे घर में अंब आहे पोखियल ज़बरदस्त अंब झलिया अथसि पर हाणे असांखे कोन खाराई शायदि हिन दफ़े हाणे संगत खां मोकिलायूं था अंब साईं ऐं अला भाई जुॾो तुंहिंजो नाम बाज ॿोॾाई मंगा नगर हाज़ुर आहे फ़क़ीर साईं नंगर पियो करे फनकार बि आख़िर में पंहिंजो महफ़िल करे पोइ मानी खाईंदा आहिनि न त तव्हां वॾी महिरबानी सलामत हुजो अलाह साईं ख़ुशि रखे वॾो खानो ठही छा खाई